औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां हिया किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भलीकार करे रही आहियां इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान में। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह टियों रोज़ो आहे। वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे, ख़बर ई नथी पए त वक़्तु कीअं थो गुज़रे पियो। पर हिते इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त हीउ रहमतुनि जो अशरो आहे ऐं साल में हिकु भेरो ई रहमतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो अचे थो ऐं हर इंसान जी कोशिशि हूंदी आहे त रोज़ा बि रखूं, जेतिरी क़दुरु इबादत थिए इबादत में पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं, अल्लाह खे राज़ी कयूं, तौबा कयूं, मग़फ़िरत इस्तग़फ़ार कयूं ऐं पंहिंजी मग़फ़िरत ऐं पंहिंजे ॿियनि घर भातियुनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआऊं घुरूं। त ज़ाहिर आहे त हीउ वक़्तु अहिड़ो आहे त इनखे कोशिशि करे पाण सां जोड़े रखो ऐं जेतिरी हद ताईं इबादत थी सघे थी त कयो। फ़ज़ूल ॻाल्हियुनि में, फ़ज़ूल ग़ीबतुनि में ऐं इन्हनि शयुनि में वक़्तु न गुज़ारियो। ऐं हूअं ई बि रोज़ो जेको आहे असांखे सेखारे ई इहो थो त तव्हांखे ग़ीबत नाहे करणी, तव्हांखे जेको आहे बुरी ॻाल्हि नाहे करणी, न बुरो ॿुधणो आहे, न बुरो ॻाल्हाइणो आहे। अगरि तव्हांखे कोई कुझु चवे बि थो त तव्हां हुनखे इहो चओ त भाई मुंहिंजो रोज़ो आहे, मां रोज़े सां आहियां। ऐं जेकॾहिं काई बि अहिड़ी ॻाल्हि थिए थी, किथे जहिड़ो थिए थो या काई शइ थिए थी त घटि में घटि तव्हां उन्हनि माण्हुनि खे चओ त सब्र सां कमु वठो। छो जो रमज़ान जो महीनो असांखे सब्र सेखारे थो, तक़वा सेखारे थो, इस्तग़फ़ार सेखारे थो, इलाही कुझु असांखे सेखारे थो हीउ महीनो। पर जेकॾहिं असां सम्झण जी कोशिशि कयूं त ईअं ई आहे न त मतिलबु हज़रत अली जो कौल आहे त जॾहिं सुठो वक़्तु आहे त शुक्र कयो ऐं जॾहिं वक़्तु अहिड़ो अची थो वञे त उन में बि अल्लाह जो शुक्र कयो ऐं क़दुरु कयो वक़्त जी। त हमेशह सुठे वक़्त जी बुरे वक़्त जी जेको आहे न क़दुरु कयो, छो जो बुरो वक़्तु बि हमेशह न रहंदो आहे, सुठो वक़्तु ईंदो आहे ऐं हलियो बि वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। त इन जे करे वक़्तु कहिड़ो बि हुजे
शुक्र कयो अल्लाह जो ऐं अल्लाह जी रज़ा में राज़ी रहो। जंहिं वक़्तु तव्हां अल्लाह जी रज़ा में राज़ी थी वेंदा न, यकीन कयो तव्हां ईअं तव्हांखे महसूसु थी वेंदो त दुनिया छा हर शइ तव्हांजे लाइ आसान थी वई आहे। अफ़सोस इन ॻाल्हि जो थींदो आहे त असां अल्लाह जी रज़ा में राज़ी न थींदा आहियूं। तो नऊज़ बिल्ला मूंखे न चवणु घुरिजे ईअं, पर वाक़ई इहा हक़ीक़त आहे। असां इहो न सोचींदा आहियूं त इन में का बहितरी हूंदी। असां इहो चवंदा आहियूं ईअं छो थियो मूंसां, ईअं न थियणु घुरिजे हा, फलाणे जी का ग़लती हूंदी, फलाणे कुझु कयो हूंदो, हिन हीअं कयो हूंदो, पर न, अल्लाह जी बहितरी हूंदी आहे हर कम में। वक़्तु जेको हूंदो आहे न मुक़ररु आहे, ऐं जॾहिं अल्लाह जो हुकुम थींदो आहे त सभु शयूं आसान थी वेंदियूं आहिनि। सो हिते हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि ऐं पोइ मां पंहिंजे होस्ट जी तरफ़ हलंदसि त अॼु जेको आहे इंटरनेशनली ॿोलियुनि जो ॾिहाड़ो बि आहे ऐं सभई जेके ॿोलियूं आहिनि असांजी पंहिंजियूं आहिनि, असांजे दिलि में उन्हनि जे लाइ इज़त ऐं एतिराम आहे। पर सिंधी ॿोली असांजी मिठड़ी ॿोली, असांजी जेको आहे मदर टंग, उन जे हवाले सां बि जेको आहे लाज़मी असां पंहिंजे गेस्ट सां ॻाल्हाईंदासीं। सो सभिनि खां पहिरियां त मां इहो तव्हांखे ॿुधायां त तव्हां प्यारी किरत ॿुधी कारी सानी रहमतुल्लाह जी आवाज़ में, ऐं उन खां अलावा असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन, माहिर तालीम आहिनि, मौक़िक़ आहिनि, PhD रिलीजियस स्कॉलर आहिनि। उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो डॉक्टर साहब, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर मज़हर अली अबड़ो साहब, जेके डीन आहिनि फैकल्टी ऑफ कंप्यूटर साइंसिस इन IT, बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी लियारी कराची, रिसर्चर, ऑथर एंड कंप्यूटेशनल लिंग्विस्ट आहिनि। उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह खैरियत। ऐं हाणे असां हलंदासीं पंहिंजे ॿिए दोस्त जी तरफ़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह। तमामु ॾिसंदड़नि खे जिते जिते ॾिसो पिया सभिनी खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां तव्हांजो पंहिंजो एहतिशाम अफ़ज़ल क़ादरी अॼु बि तव्हां सां गॾु आहियूं। रमज़ान जो टियों रोज़ो जेको असां अॼु अफ़्तार कंदासीं पाकिस्तान में, ऐं अॼु हिकु टे रमज़ान मुबारक ॾिहाड़ो जेको आहे उन हस्ती जो योम विसाल आहे, जेकी ज़ौजा आहे हैदर करार जी, अम्मा आहे हसनैन करीमैन जी, सैयदा तैयबा ताहिरा अम्मा बीबी फ़ातिमा ज़हरा जो अॼु योम विसाल जो ॾिहाड़ो आहे। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आख़िरी न्याणियूं अम्मा बीबी फ़ातिमा ज़हरा, ॾाढो मोहबत ॾाढो प्यारु, आख़िरी धीउ हूंदी हुई। ऐं जॾहिं न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं बि ईंदियूं हुयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बि करे पंहिंजी जाइ अम्मा खे ॾींदा, तव्हां हिते वियो, पाण बराबरि में वेहंदा हुआ। एतिरो उनजी मतिलबु इज़त मक़ाम ऐं औरतुनि जी जन्नत जी सरदार। उन हवाले सां बि अॼु असां ॻाल्हियूं कंदासीं ऐं उनजो ज़िक्र थींदो इंशाअल्लाह अॼु जे प्रोग्राम में। ऐं इंशाअल्लाह उन जे शान में कुझु मनक़बत बि इंशाअल्लाह अॼु मां पेश कंदुसि। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। हिन पासे जेके असां सां गॾु वेठल आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा, जेके हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सना ख़ानी पेश कंदा, नात पेश कंदा, मनक़बत पेश कंदा। जनाब हिन पासे वेठल दा ज़ाकिर हुसैन क़ादरी साहब, जेके शिकारपुर सुल्तानपुर खां आया आहियो, ऐं उन सां गॾोगॾु वेठल अदा ज़ाकिर हुसैन अब्दुल बासित साईं, ठीकु आहे, हा अब्दुल बासित जे बि असां सां गॾु वेठल आहिनि हिन प्रोग्राम में। इंशाअल्लाह उनजी आवाज़ में असां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं ऐं किचन में बि सलाम दुआ करे वठूं। बिल्कुलु। उन खां पहिरियां स्पॉन्सर्स खे न विसारिजे। स्पॉन्सर्स बि असां सां गॾु आहिनि। तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। हमदर्द रूह अफ़ज़ा ट्रस्ट ऑफ जनरेशन, घर जैसा टेस्ट हर दफ़ा, बेक पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट, टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय, मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ मरहबा, गुलबहार फलों फूलों और खालिस जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा शौकत खानम, मिलकर हम बेहतर मुस्तकबिल हासिल कर सकते हैं। लजीज़ा, लजीज़ा द टेस्ट ऑफ ट्रेडिशन, फर्स्ट स्टेप शूज़ फुटवेयर फॉर एवरी स्टेप एंड स्टाइल, फर्टाइल हैप्पीनेस स्टार्ट्स इन योर किचन। फलक राइस, द टेस्ट यू ट्रस्ट, हाशमी स्पगोल, डेली लो, फिट रहो। उन खां अलावा जेका अॼु मां ड्रेस पाती आहे उहा मिराकी जी ड्रेस आहे
ऐं ऑलरेडी अॼु मां मतिलबु मिराकी जी ड्रेस जे हवाले सां इलाही ॻाल्हि करे चुकी आहियां ऑफिस में बि ऐं पंहिंजे मेकअप आर्टिस्ट वग़ैरह सां बि। त मिराकी जी जेके ड्रेसिस आहिनि अल्हम्दुलिल्लाह ॾाढियूं सुठियूं आहिनि, हिन जा स्पेशली जेके प्रिंट्स आहिनि ऐं हीअ जेको मौसमु आहे तव्हांजो न सर्दी आहे न गर्मी आहे, हिकिड़ो प्लेज़ेंट बहार वारो मौसमु आहे, त उन हिसाब सां हिन जो जेको फैब्रिक आहे इहे समर लिनन आहे ऐं तमामु बहितरीनु हिन जो टेक्सचर आहे। ऐं तव्हां ज़रूरु हिननि जो पेज विज़िट कयो, फेसबुक ऐं इंस्टाग्राम जो पेज तव्हां विज़िट करे सघो था। हिननि जी ईद कलेक्शन बि आहे, ईद कलेक्शन बि तव्हां हुननि जी ॾिसी सघो था ऐं जल्दी सां पंहिंजा ऑर्डर्स बुक कराए सघो था। हर ड्रेस पंहिंजी जाइ ते, पर अॼु वारी ड्रेस मूंखे पर्सनली पसंदि आहे छो त ब्लैक कलर मुंहिंजो हूअं ई फेवरेट आहे ऐं मां प्रिफर कंदी आहियां महीने में या त हफ़्ते में 2 खां 3 दफ़ा लाज़मी मां ब्लैक ड्रेस पाईंदी आहियां। सो वंस अगेन थैंक यू सो मच मिराकी जी। त हाणे हलूं था असां फर्टाइल जे किचन में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां सभखे मां फर्टाइल जे किचन में भली कार चवां थो। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहे? अल्लाह जा करम आहिनि, मां मौज मस्ती में आहियां। अॼु फ्रेश लॻो पिया माशाल्लाह। ज़बरदस्त। अॼु बसि निंड पूरी आहे। हा माशाल्लाह। रमज़ान में तव्हां ख़बर आहे तूं वरी कमकार हितां खां भॼी वरी कम ते पुॼूं था, निंड पूरी आहे, सो शायदि इन करे फ्रेश लॻां पियो। ज़बरदस्त। पर अली भाउ कल्ह जेके तव्हां सैंडविचेस ठाहिया ऐं तव्हां जेका चणा चाट ठाही हुई लिटरली वेरी टेस्टी ऐं मूंखे ॾाढी पसंदि आई। मां घर वञी इफ्तार में खाधो ऐं ॾाढो मज़ो आयो, एंजॉय कयो। मूं बि खाधो पर थोरो मूंखे घटि मिलियो। अच्छा माशाल्लाह एतिरे माण्हू आहिनि ख़ैर सां माशाल्लाह त सभिनी खे सैंडविच जेको आहे उहो बि हिकिड़ो जीअं खाए ॾिठमि त हू जेके डिश खाली थी चुकी डिश खाली थी चुकी सही न माशाल्लाह। ॿ रेसिपियूं आहिनि ऐं तलो जो ताउन सां आहिनि। अॼु चिकन पुलाव आहे। अरे वाह ऐं दही बड़ा, मिठा दही बड़ा ठाहियूं था, ज़बरदस्त आहिनि, तव्हांखे सभखे पसंदि ईंदा। ज़रूरु ज़रूरु। बसि तव्हांजी तरफ़ थोरी देरि में असां अची रहिया आहियूं त हिते मां चाहींदसि त असांखे हमदे बारी ताला बि ॿुधाई वञे। जी बिल्कुलु, मां ई तव्हांखे ॿुधायां थो। जी उहा हमद ॿुधायां पियो जेकी जॾहिं बि मां पेश कंदो आहियां कैटी हंधि न, जॾहिं मां पेज ते चेक कंदो आहियां त माशाल्लाह हुनजा 2-3 लख व्यूज़ अची वेंदा आहिनि। सो अॼु दिलि चवे थी। जी जी हा बिल्कुलु ठीकु आहे, उहा पेश कंदो। मुंहिंजी बि फेवरेट आहे। अल्लाह अल्लाह
महशर में सरदार मुझी भारत थई महशर में सरदार मुझी भारत थई अल्लाह 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 सुभान अल्लाह ॾाढी प्यारी हमद मूंखे ॾाढी पसंदि आई आहे हमद माशाअल्लाह ॾाढी प्यारी आहे। त डॉक्टर साहब सभिनि खां पहिरियां अॼु जेको आहे मां तव्हां सां सवालु करणु चाहियां थी उहो इहो आहे त ज़कात छा आहे ऐं इस्लाम में इन जी केतिरी अहमियत आहे? बड़ी महिरबानी, तमामु रिलेवेंट सवाल आहे छो त असां वटि आम तौर ते रमज़ान में ई माण्हू पंहिंजे माल जो हिसाब किताब बि कनि था ऐं ज़कात जी अदायगीअ जो इहतमामु घणो थिए थो पियो। ऐं हिकिड़ो थोरो कॉन्सेप्ट माण्हुनि जो इहो बि हूंदो आहे जेको कल्ह बि ज़िक्र कयूं पिया त रमज़ान में चूंकि ख़ैर ख़ैरात ज़कात सदको ॾियण जो अजुर जेको आहे कई गुना वधी थो वञे त उनजे करे बि माण्हू सोचींदा आहिनि त भई जॾहिं ज़कात अदाई करणी आहे त रमज़ान में कजे त जीअं उनजो अजुर असांखे कई गुना वधीक मिले। इस्लाम में जेके 5 लाज़मी अरकान आहिनि उन में ज़कात जो जेको आहे सो 3 नंबर आहे ईमान अक़ीदे नमाज़ खां बाद। ऐं क़ुरान शरीफ़ में जिथे बि अल्लाह सुब्हानो व तआला नमाज़ जी तलक़ीन या ज़िक्र कयो आहे त उन सां गॾोगॾु ज़कात जी तलक़ीन बि कई आहे। ज़कात जेको आहे हिकिड़ो न सिर्फ़ु इहो आहे त इबादत आहे बल्कि उन जो ताल्लुक़ असांजे समाज जे ख़ुशियुनि सां जुड़ियल आहे जो असांखे दीन में इहा शइ ॿुधाई वई आहे त अगरि मुस्लिम सोसाइटी में मुस्लिम मुआशिरे में ज़कात जो फ़रीज़ो सही तरीक़े सां अदा कयो वेंदो त मुस्लिम मुआशिरे में को माण्हू ग़रीब बुखियो उञो न रहंदो। सही ॻाल्हि। ऐं इहा तारीख़ गवाह बि आहे त जॾहिं असांजे जा सुठा अदवार हुया ख़िलाफ़तूं हुयूं ऐं उन्हनि दौरनि में ज़कात सही माना में इम्प्लीमेंट हुई उन मुस्लमान सोसाइटीअ में मुस्लिम मुआशिरे में त एॾी ख़ुशहाली हूंदी हुई जो माण्हू पंहिंजी ज़कात खणी करे ग़रीबनि जी तलाश में निकिरंदा हुया त बाबा को मुस्तहिक़ ज़कात माण्हू मिले त उनखे ज़कात जी रक़म ॾिनी वञे पर को मुस्तहिक़ ज़कात माण्हू न मिलंदो हुयो। किताबनि में लिखियलु आहे त पोइ माण्हू ॻोल्हा करे करे बिल आख़िर हुनखे त पंहिंजी फ़र्ज़ ज़कात अदा करणी हूंदी हुई त बिल आख़िर उहो ज़कात जी जेका रक़म आहे उहा खणी करे मस्जिद में छॾे वेंदो हुयो। उनजे मथां चिट लॻाए वेंदो त बाबा हीअ ज़कात जी रक़म आहे केर बि मुस्तहिक़ ज़कात अची करे हिनखे खणी सघे थो। त इहो जेको आहे न ज़कात जो तमामु वॾी अहमियत आहे ऐं जेको आहे न अल्लाह सुब्हानो व तआला हिन मुआशिरे में मुस्लमाननि में जेके साहिबे सरवत माण्हू आहिनि उन्हनि जो हिकिड़ो निसाब मुक़ररु कयो आहे त हर उहो माण्हू मुस्लमान आकिल बालिग़ जंहिंजी मिल्कियत में 7.5 तोला सोन हुजे या 52 तोला चांदी हुजे या 52 तोला चांदीअ जी क़ीमत जे बराबरि कैश हुजे या सामान तिजारत हुजे या ज़रूरत खां वधीक सामान हुजे ऐं उनजे मथां को कर्ज़ पखो न हुजे या वरी कर्ज़ पखो आहे त उनखे माइनस करण खां बाद बि उन वटि इन निसाब जे बक़दर माल बचे ऐं प्लस उनजे मथां कमरी साल इस्लामी जेको साल आहे सिंधी साल जेको पाण चऊं था उहो सॼो साल बि उन माल जे मथां गुज़री वियो हुजे त उनजे मथां 2.5% ज़कात कढणु वाजिबु आहे। सही सही मुख़्तसर इहो त सभ खां पहिरियां कंहिंखे ॾिजे? सभ खां पहिरियां जीअं पंहिंजा पहिरीं जेको आहे न पंहिंजा अज़ीज़ क़रीब उन जा वधीक मुस्तहिक़ आहिनि। अज़ीज़नि क़रीबनि में जेके मिट माइटनि में तव्हांजा जेके जेतिरा क़रीब आहिनि अगरि उहे मुस्तहिक़ ज़कात आहिनि त उन्हनि खे ज़कात जो रक़म ॾियण में तव्हांखे डबल अजुर आहे। ज़कात ॾियण जो त आहे ई पर उन्हनि खे ॾियण जे करे सिल रहमीअ जो बि तव्हांखे अजुर मिले। भेण भाउ खे ॾेई सघिजे न? भेण भाउ खे बि ॾेई सघिजे थो। ज़कात जो सिर्फ़ु उसूल इहो आहे त बाबा पंहिंजे माउ पीउ खे नथी ॾेई सघिजे पंहिंजे घरवारीअ खे नथी ॾेई सघिजे पंहिंजी औलाद खे नथी ॾेई सघिजे बाक़ी भेण भाउ मासा त चाचा उन्हनि सभिनी खे ॾेई सघिजे थी। ज़बरदस्त व्यूअर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ्तार स्पेशल महिमान रमज़ान ट्रांसमिशन। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं।
मेहमान रमज़ान जे फटाइल किचन में तव्हांखे ॿीहर भलीकार था कयूं पिया ऐं ज़बरदस्त असांजी जेका रेसिपी ठहण वारी आहे ऐं उहा बि तलो कुकिंग ऑयल में ठहंदी। सो असां पुछंदासीं अली भाउ खां त जेको असांजो पुलाव ठही रहियो आहे जी। त छा प्रिपरेशन्स कयूं आहिनि जी बसर कटिंग करे रखी आहे तो असांखे थोरो देगड़ी थोरी गरम थिए त असां तलो कुकिंग ऑयल विझंदासीं ऐं जेको असांजी खाधनि जी रौनक आहे। तव्हां बि पंहिंजे घर में तलो कुकिंग ऑयल इस्तेमालु कंदा कयो। तलो कुकिंग ऑयल जेको चवंदो आहे अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। बिल्कुलु बिल्कुलु। तक़रीबन 4 खां 5 चम्मच मां विधा आहिनि। तव्हां ते डिपेंड आहे, अगरि तव्हां घणो खाईंदा आहियो तव्हां वधीक विझी सघो था। 2 बसर आहिनि बारीक बारीक कट थियल आहिनि। बसर वधीक खाईंदो या ऑयल वधीक खाईंदासीं? ऑयल अगरि तव्हां वधीक इस्तेमालु ऑयल करे सघो था त मां बसि जेका मुंहिंजी क्वांटिटी आहे जी चिकन जी त मां उन हिसाब सां विधो अथमि, पर तव्हां अगरि ज़्यादा क्वांटिटी आहे तव्हां वधीक विझी सघो था। बसर त पोइ ज़ाहिर आहे डिप थियनि ताकी थोरा फ्राई थियनि। ऐं माशाल्लाह तलो कुकिंग ऑयल तव्हां जेतिरो बि खाए सघो था। तव्हां में हीक न आहे, तव्हां ॾिसो थी ख़ुशबू केतिरी आहे हिन में। बिल्कुलु इहो हीक हिन में कोन्हे का, न त जेके ऑयल्स हूंदा आहिनि तव्हां जॾहिं बि हुन में का शइ फ्राई कंदा आहियो या गरम कंदा आहियो त हिकिड़ी अजीब हिकिड़ी स्मेल इहा त ख़ासियत आहे। तॾहिं त असांजी माइरूं चवंदियूं आहिनि पंहिंजे ॿारनि खे अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। ज़बरदस्त ज़बरदस्त। हिते जेको आहे हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि पॉइंटर जे हवाले सां रिवाइव असां वटि आहे जो 12-13 घंटे का रोज़ा रखने के बाद जिस्म में हाइड्रेशन की कमी पानी से नहीं नमकियात को पूरा करने से मिलती है। रिवाइव में ये नमकियातें मिल जाती हैं। प्याज बुझाने की सुपर पावर, तो ये हिकिड़ी नई असां वटि शइ आई आहे रिवाइव। सो इंशाल्लाह इन्हनि जी ड्रिंक्स आहिनि, तव्हां ज़रूरु ट्राई कयो पंहिंजे दस्तरख़्वान ते। तव्हां इन्हनि खे ठाहे करे पियो त तव्हांजी जेके बि एनर्जीज़ आहिनि तव्हांखे वापसि मिलंदियूं। न त घणो करे असां जेके बि सॉफ्ट ड्रिंक्स आहिनि या ॿिया जेके बि जूसिस वग़ैरह पीअंदा आहियूं त उन में मिठाण घणो हूंदो आहे। हिन में एॾो घणो मिठाण कोन्हे, नॉर्मल मिठाण आहे। हीअ तव्हांखे हाइड्रेट रखंदो, हीअ तव्हांखे बिल्कुलु डाउन न करे छॾींदो, हीअ तव्हांखे हाइड्रेट रखंदो। सो असां सां गॾु जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अॼु ॿोलियुनि जो बि ॾिहाड़ो आहे। सो डॉक्टर साहब मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे जी अहमियत छा आहे? इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे इहो 2000 में शुरू थियो। तव्हांखे यादि हूंदो त पाकिस्तान में जॾहिं बांग्लादेश पाकिस्तान सां गॾु हुयो तॾहिं ॿोलियुनि जो मसइलो पैदा थियो हो ऐं बांग्लादेश में इहा तहरीक हली त हुननि चयो त असां पंहिंजी मदर टंग बंगाली ॿोली खे न छॾींदासीं। पोइ हुन ते इलाही तहरीकूं थियूं ऐं प्रॉब्लम बि थिया, के माण्हू हुन में मरी बि विया। पर उन तहरीक जे करे बंगाली ॿोली रही बची वई ऐं ॿियूं जेका उन ते ॿियूं नेशनल ॿोली खे जेको हावी पिया कनि उहा न थी। ऐं उहा पोइ रिपोर्ट उन तहरीक जी रिपोर्ट बांग्लादेश अक़वाम मुतहदा में जमा कराई ऐं अक़वाम मुतहदा जो हिकु इदारो आहे यूनेस्को, उन इन ते कमु कयो ऐं 1999 में इहो रेज़ोल्यूशन पास थियो त असांखे आलमी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाइणु घुरिजे ऐं उन में असां ॿोलियुनि खे बचायूं। ऐं 2000 में उहो शुरू थियो। हाणे इहो छो कयूं? ॾिसो ॿोली असां इहा था सम्झूं त सिर्फ़ु ॻाल्हाइण जो त जेको ज़रियो आहे, जीअं असीं ॻाल्हायूं था, हा इहो हिकिड़ो नंढो कॉम्पोनेंट आहे, नंढो जुज़ आहे ॿोली जो। ॿोली सुञाणप आहे असांजी। हिन वक़्तु जेकॾहिं असीं सिंधी आहियूं त पंहिंजी ॿोलीअ जे करे आहियूं, को पंजाबी आहे त पंहिंजी ॿोलीअ जे करे आहे, पछतो बलोच ऐं जेके बि बंगाली जेके बि क़ौमूं आहिनि, हिकु त सुञाणप आहे। ॿियो ॿोली असांजे कल्चर खे बयानु थी करे, असांजूं जेके रीतूं रस्मूं आहिनि, जेके कल्चर आहिनि, असां उहे पंहिंजे ॿोली जे ज़रिए ई बयानु था करियूं। असांजी तहज़ीब जेका असां था चऊं त असां दुनिया जी पुराणी तहज़ीब रखंदड़ क़ौम आहियूं, जेका मोहनजो दड़ो जी तहज़ीब हुई, जेका सिंधु सभ्यता हुई, इंडस सिविलाइज़ेशन हुई, उन सभ्यता खे उन सिविलाइज़ेशन खे पेश करण लाइ या दुनिया जूं जेके ॿियूं बि तहज़ीबूं आहिनि उन्हनि खे बि उन्हनि जूं ॿोलियूं पेश थियूं कनि। त ॿोली जी इहा अहमियत आहे। ॿोली हिकु फ़िक्री सलाहियत वधाए थी इंसान में। असां सोचूं पंहिंजे ॿोलियुनि में था त असांजी सोच जेका आहे उहा उन ॿोली जे ज़रिए ई मुख़्तलिफ़ मसइलनि जे बारे में सोचे थी, कमु करे थी, या जेके बि प्रॉब्लम आहिनि, मसइला आहिनि, ख़ुशियूं गमियूं, सभु असां ॿोली में था कयूं। त अक़वाम मुतहदा इहो सोचियो त असां
इहे ॿोलियूं बचंदियूं त माण्हुनि जूं सकाफ़तूं बि बचंदियूं, क़ौमनि जूं सकाफ़तूं सही। बचंदियूं, समाज ठहंदा, रीतूं रस्मूं तमदन जेके बि आहिनि ॿोलियुनि जे ज़रिए आहिनि, त इहे सभु शयूं ॾिसी ऐं वरी जेको बांग्लादेश जो वाक़ियो थियो त भई को बि मुल्क का बि फेडरेशन कंहिं बि सूबे जी, कंहिं बि समाज जी, कंहिं बि क़ौम जी, भले उहा नंढड़ी कम्यूनिटी छो न हुजे, उन ॿोली खे ख़तमु नथी करे सघे। सही। इन लाइ हू आलमी ॾींहुं इहो ॻाल्हाइनि पिया ताकी जागृता पैदा थिए, माण्हुनि में सुजाॻी पैदा थिए, हू पंहिंजी ॿोली में ॻाल्हाइनि, पंहिंजी ॿोली में लिखनि, पंहिंजी ॿोली में पढ़नि ऐं पंहिंजी ॿोली में पंहिंजे सकाफ़तुनि रीतियुनि रस्मनि खे पेश कनि, पंहिंजे औलाद सां ॻाल्हाइनि। हिन वक़्तु ॾिसो दुनिया में जेको वॾो ख़तरो आहे उन्हनि ॿोलियुनि खे आहे जंहिंखे असां लेस रिसोर्स लैंग्वेज था चऊं। पर सर हिते सॉरी मां तव्हांजे विच में ॻाल्हि कटियां थी, तव्हां जे ॻाल्हि कई त असां पंहिंजे घरनि में बि पंहिंजी ॿोली ई ॻाल्हायूं, पर सॉरी टू से अॼु तव्हांखे लॻे थो त असां पंहिंजे घरनि में पंहिंजी सिंधी ॿोली खे उहा तरजीह ॾेई रहिया आहियूं? बिल्कुलु न, इन ते बिल्कुलु हाणे उन ते ई अचां पियो। ॾिसो असां वटि सिंधी ॿोली हिन वक़्तु काफ़ी असांजा दोस्त चवनि था, अदीब चवनि था, टेक्नोलॉजिकल इंजीनियर चवनि था त ॿोली खे को बि ख़तरो न आहे, पर आउं बि लैंग्वेज इंजीनियर आहियां ऐं AI एक्सपर्ट आहियां। सिंधी ॿोली खे हिन वक़्तु ख़तरो आहे छाकाणि जेके वॾा शहर असांजा आहिनि, असां कराची जो मिसाल वठूं, हिते ॿोली ख़तमु थींदी पई। तव्हां असां ॻाल्हायूं था, असां पंहिंजी औलाद खे ॾिसूं जिन स्कूलनि में पढ़नि था उते उन्हनि खे सिंधी पढ़ाई ई कोन पई वञे, उते हुननि खे अंग्रेज़ी ॿोली में पढ़ायो पियो वञे, उर्दू ॿोली में पढ़ायो पियो वञे, सिंधी ॿोली में कोन पियो पढ़ायो वञे। जी तौरु की सिंधी ॿोली सिंध असेंबली इहो पास कयो त हिते जेका बि पढ़ाई थींदी, कम्युनिकेशन थींदी, सिंधी में थींदी, कंहिं बि स्कूल में नथी पढ़ाई वञे। हाणे उहे ॿार जॾहिं स्कूल में नथा पढ़नि त उन्हनि जा वालिदेन हिकु अहसासे कमतरी में आहिनि, या उहे इन सोच में आहिनि त असां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हाईंदासीं त हिननि खे अंग्रेज़ी न ईंदी, उर्दू न ईंदी, त जेको मथियों तबिको आहे असांजो उहो त ॿारनि सां अंग्रेज़ी थो ॻाल्हाए, जेको मिडिल क्लास आहे उहो पंहिंजे ॿारनि सां उर्दू थो ॻाल्हाए, ऐं उन में उहो पाण खे मथे तबिके तरफ़ सोचंदा की अहसासे कमतरी आहे, उन्हनि जे ॿारनि खे सिंधी नथी अचे। त इहो माना हिकु बुनियादु ॿोली जो तव्हां कटियो था। ठीकु आहे, टेक्नोलॉजी ज़रिए असां AI मॉडल्स खे, मशीन लर्निंग जे मॉडल्स खे ट्रेंड कयो आहे त हू सिंधी ॿोली सम्झे पई। हिन वक़्तु गूगल आहे, ChatGPT आहे, जेमिनाई आहे, बर्ड आहे, या ॿिया जेके बि AI टूल्स आहिनि उहे सिंधी सम्झनि था, ॻाल्हाइनि था, लिखनि था। पर असां छा आहियूं, असां सिंधी न पिया ॻाल्हायूं, असां सिंधी न पिया लिखूं, असां मींस असांजी औलाद, असां त ॻाल्हायूं था, असांजी औलाद खे सिंधी न पई अचे, ऐं इहा जॾहिं वॾी थींदी त लाज़िम न हिननि न सिंधी पढ़ी, न सिंधी लिखी, न सिंधी सकाफ़त खे हिननि पढ़ियो सम्झो। हिन वक़्तु जेके वॾा शहर आहिनि उते असांजूं सकाफ़तूं बि कॉर्पोरेट थी वियूं आहिनि, असांजी जेका पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजूं रीतूं रस्मूं उहे ख़तमु आहिनि। त असांजो ॿारु ॿोली बि छॾे थो, सकाफ़त बि छॾे थो, त सुभाणे हिन जी सुञाणप ख़तरे में आहे। बिल्कुलु सर, तव्हां सां अञा बि ॻाल्हाईंदासीं, थोरो रेसिपी जे हवाले सां ॿुधायो, पोइ एहतिशाम जी तरफ़ हलूं। जी, बसर हल्का ब्राउन थी विया, उन खां पोइ अदरक थूम जो पेस्ट विधमि ऐं सावा मिर्च पीठल। अच्छा, स्पाइस असांखे सिर्फ़ु सावा मिर्चनि जो ॾियणो आहे, असांखे स्पाइस न विझणी। यानी इहा हिकिड़ी सीक्रेट इंग्रेडिएंट जंहिंखे चइबो आहे त अली भाऊ यूज़ कई आहे। जी, आहे साबुत गरम मसालो जंहिंमें दालचीनी आहे, कमाल पट आहे, जी जी, ये विझी इनके सुठे तरीक़े सां मां भुञां पियो। ज़बरदस्त, जेसिताईं चिकन में जेको आहे भुञणी सुठी अची वञे हिन में गोश्त खे, तेसिताईं असां एहतिशाम जी तरफ़ हलूं था। जी बिल्कुलु, मां डॉक्टर साहिबु ॻाल्हियूं ॿुधी रहियो हुउमि, माशाल्लाह वाक़ई सही ॻाल्हियूं हुयूं, ऐं माशाल्लाह सिखूं बि पिया असां। ऐं डॉक्टर साहिबु हलंदासीं इमामुद्दीन साईं ॾे, त मूं वटि इहा बि ॻाल्हि कई, अॼोके ॾियारे जे हिसाब सां निस्बत जेके अमा बीबी फातिमा ज़हरा जे शान में असांखे इहो ॿुधायो त उनजी मतिलबु कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ज़िंदगी कीअं गुज़री, हैदर करार सां ज़िंदगी कीअं गुज़री, हसन करीमनि जी अम्मा आहे, हसन करीमनि सां ज़िंदगी कीअं गुज़रंदी हुई, त उन बारे में कुझु मुख़्तसिर असांखे। साईं छा ॻाल्हाए जे बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सैयदतु निसाए अहलिल जन्नह, जन्नत जे ख़वातीन औरतुनि जी सरदार, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सभ खां लाडली औलाद, ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां पंहिंजी जान छिड़कंदा हुया। सुभान अल्लाह। ऐं जेको आहे सो इवन जॾहिं बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जी शादी थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वठी वञी घरां उन्हनि खे रुख़्सत करे आया। ऐं उन खां बाद पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे हुननि सां एॾो क़रीबी ताल्लुक़ हूंदो हुयो जो किताबनि में लिखियलु आहे त हिकिड़े पाण लेटी पवंदा हुया, हिकिड़े पासे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे लेटी पवंदा हुया,
ऐं हिकिड़े पासे बीबी फातिमा रज़ी अलाह ताला अनु लेटी पवंदा हुया। क्या बात। उन्हनि ॿिन्हिनि जा हथ खणी करे पंहिंजे सीने ते रखंदा हुया ऐं उन्हनि सां जेको आहे न पंहिंजो मुहबत जो इज़हार कंदा हुआ। सुभान अल्लाह। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न हुननि जी एॾी तरबियत कई हुई, एॾो हुननि सां मुहबत जो सलूक हुयो जो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां रुख़सत थिया त बशारत ॾेई विया हुया बीबी फातिमा रज़ी अलाह ताला अन्हा खे त तूं मुंहिंजे ख़ानदान मां सभ खां पहिरीं मूंसां मिलंदी। ऐं इहो तारीख़ जे किताबनि में लिखियलु आहे, सीरत जे किताबनि में लिखियलु आहे त बीबी फातिमा रज़ी अलाह ताला उन खां पोइ सिघो ई जेको आहे सो वफ़ात करे वई। ऐं जेको आहे न उहा अज़ीम ख़ातून हुई जो हिकिड़े पासे जेको आहे ॿिन्ही जहाननि जे सरदार जी नियाणी हज़रत अली रज़ी अलाह ताला अनहु जहिड़ो उनजो मुड़ुसु ऐं हज़रत हसन हज़रत हुसैन रज़ी अलाह ताला अनहु जेके जन्नत जे नौजवाननि जा सरदार उन्हनि जी माउ हुई, उन्हनि जी तरबियत उन कई। इंतिहाई पाकबाज़ औरत, इबादत में सर्फ़ करण वारी औरत। ऐं ॿिए पासे वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी अहिड़ी तरबियत कई हुई त हू जेको आहे सो दुनियावी कमनि जी मशक़त बि उन्हनि ते गुज़रंदी हुई। उहो मशहूरु वाक़ियो आहे त जेको आहे तमामु घणी ख़िदमत ऐं घर जे कमकार जे करे थकिजी पवंदियूं हुयूं त हिकिड़ो दफ़ो जेको आहे न कुझु कंहिं जंग मां बानियूं जेके उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयूं त पाड़े मां कंहिं उन्हनि खे चयो त बाबा तव्हांजे पीउ वटि बानियूं आयूं आहिनि, तूं घुरी करे का पंहिंजे लाइ ख़ादिमा वठी अचु, नौकराणी पंहिंजे लाइ ख़ादिमा का बानी वठी आहे। त बीबी फातिमा रज़ी अलाह ताला अनु जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर वञनि थियूं बानीअ जे लाइ ॻाल्हि करण ते त उते ॿिया माण्हू ॾिसी करे हया में उहा ॻाल्हि न करे सघियूं ऐं उहे जेके न मोटी थियूं अचनि पंहिंजे घर ॾे। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नोटिस कयो त बीबी फातिमा आई हुई ऐं जेको आहे सो का शइ चवणु चाहे पई पर चई न सघी, वापसि वई। उहा मजलिस ख़तमु थिए थी पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फातिमा ॾे वञनि था। बीबी फातिमा खे पुछनि था त बाबा तूं आई हुईं ऐं कुझु चवण खां बिना जेको आहे न मोटी वईं त छा ॻाल्हि हुई? त बीबी फातिमा रज़ी अलाह ताला अनु हक़ीक़त हाल कयो त मूं तमामु घणो कमु कयां थी पई, थकावट बि थिए थी पई, त बानियूं आयल हुयूं, मूंखे कंहिं मशवरो ॾिनो त मां तव्हां खां बानी घुरां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तोखे हिकिड़ो ज़िक्र थो ॿुधायां, तूं उहो ज़िक्र कंदीअ त तोखे अलाह साईं एॾी तक़वियत ऐं ताक़त ॾींदो जो तोखे बानीअ जी ज़रूरत न पवंदी। ऐं उहो ज़िक्र छा हुयो? 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह ऐं 34 दफ़ा अल्लाह जी तस्बीह पढ़णी, अल्लाह अकबर जी तस्बीह। त इहे उन असांजी सआदत आहे बीबी फातिमा रज़ी अलाह ताला ते असां ॻाल्हायूं था। उहो त अज़ीम मतिलबु की असां जेके माऊं आहिनि भेनरूं इहे बि उन्हनि जे लाइ रोल उन्हनि जे लाइ रोल मॉडल आहे। असांखे घुरिजे त असां पंहिंजे औलाद जूं पंहिंजे नियाणियुनि खे रोल मॉडल बीबी फातिमत ज़हरा रज़ी अलाह ताला जी शक्ल में अता कयूं। बिल्कुलु माशाल्लाह, ॻाल्हि ॿोल जारी रहंदी ऐं प्रोग्राम खे थोरो अॻिते वधाईंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ॿुधण लाइ मां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा ज़ाकिर हुसैन कादरी साहिबु सुल्तान कोट, हाणे सही पियो चवां, सुल्तान कोट खां आहियां। बिस्मिल्लाह के मदीने बना मदीनो घुमा महबूब मिठे जो मुल्क ॾिसा। ओ मदीने बना मदीनो घुमा महबूब मिठे जो मुल्क ॾिसा। ओ मदीने बना मुझे सीने में महबूब घुराए मदीने में। ओ सिका है गली मुझे सीने में महबूब घुराए मदीने में। ओ चशल रमजान महीने में
मदीने वञा मां मदीने अचां ओ सिकंदे सिकंदे घणा साल थिया मुजाहिद मदीने रे ख्याल पया पहुंची माउए तुझ झाल चुमा ओ मदीने वञा मदीनो घुमा दिल दिल बरजे दीदार जले महबूब मिठे मन ठार जले दिल दिल बरजे दीदार जले महबूब मिठे मन ठार जले पंज सोहण नबी सरदार पंज सोहण नबी सरदार जिले वेठो हर दम सिंध में मां तो सिकाओ मदीने वञा मदीनो घुमा हिया अब्दुल कदीर आहे गुलाम पढ़ंदो गोठ अब दलमा थो लिखे ही कलाम कयो करम पंहिंजो हेरा मां चाओ मदीने वञा मां मदीनो घुमा महबूब मिठे जो मुल्क ॾिसां ओ मदीने वञा मदीनो घुमा सुभान अल्लाह जी किचन में हलदा सी जी जी त बिल्कुल जी माशाल्लाह इतनी खुशबू अचे पई असांजे तलो कुकिंग ऑयल जी जी स्टूडियो में गरम खुशबू मसालो थी हुई विझे है माशाल्लाह अदरक ऐं थूम में तक़रीबन 3 पाव मुंहिंजी चिकन हुई ऐं ॿ टमाटा आहिनि ऐं सभ खां हिकिड़ी ख़ासि हिन में शइ आहे कड़ी पतो हा कड़ी पत्ते जी जेका खुशबू ज़बरदस्त अचे पई हाणे मां हिन में मसाला विझंदुसि हां मसाला कहिड़ा कहिड़ा विझंदा जी हसबे ज़ाइक़ो जेको लूणु तक़रीबन मां चांवर आहिनि जो 3 चम्मच विझंदुसि सही स्पाइस जे लाइ सावा मिर्च जेके आहिनि उहे पीसल विधल आहिनि बाक़ी ॿियो कुझु न आहे विझणो गरम मसालो आहे हाफ अच्छा हिन में ॻाढ़ा मिर्च न वेंदा ॻाढ़ा मिर्च न वेंदा असां स्पाइस जे करे सावा मिर्च आहिनि न ठीक सही जीरो पाउडर आहे तक़रीबन 1 चम्मच ठीक ऐं धाणा पाउडर आहिनि 2 चम्मच ठीक आहे ऐं हाफ चम्मच असां कारा मिर्च विझंदासीं अच्छा कारा मिर्च बि वेंदा ज़बरदस्त जी असां ज़ाइक़े खे वधीक करण लाइ चाइनीज़ सॉल्ट थोरो विझंदासीं वाह अजीनोमोटो जंहिंखे चवंदा आहियूं असां चाइनीज़ सुठे तरीक़े सां भुञे तक़रीबन 3 पा मुर्गी आहे त असांखे 3 पा चांवर विझणा आहिनि असां वटि ज़बरदस्त फलक जा चांवर मौजूदु आहिनि ऐं फलक जी वैरायटी त हेतिरी आहे ऐं ज़बरदस्त इन जो वॾो वॾो दाणो थींदो आहे तव्हां बि पंहिंजे घर में फलक चांवर इस्तेमालु कंदा कयो बिल्कुलु अॼु बि असां रेसिपी में जेको आहे फलक इस्तेमालु करे रहिया आहियूं फलक जा चांवर वाकई सुठा आहिनि जॾहिं हिन जो पुलाव या बिरयानी तव्हां घर में ठाहियो था त हिन जो चांवर जेको आहे अलॻि थी बीहंदो आहे दाणो दाणो अलॻि थी बीहंदो आहे हिन जो हाणे सुठे तरीक़े सां ईअं भुञे तक़रीबन 10 मिंट मां हिनखे धीमी आंच ते रखंदुसि उन खां पोइ मां जेको हिन में पाणी विझे पोइ चांवर दम ते रखे ज़बरदस्त तेसि ताईं जेको आहे डॉक्टर साहब सां हिकिड़ो सुवाल करे वठां डॉक्टर साहब इहो ॿुधायो त 21 फरवरी खे दुनिया में छो मल्हायो वेंदो आहे अच्छा हिते ब्रेक जो बि इशारो थियो आहे मां चाहींदसि त ब्रेक खां पोइ तव्हां हिन जो जवाबु ॾियो त जी व्यूअर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान ब्रेक जो वक़्तु थियो आहे जल्दी हाज़िर था थियूं मेहमान
फटाइल किचन में तव्हांखे मां ॿीहर भलीकार करे रही आहियां ऐं जीअं त असांजी रेसिपी तयारु थी रही आहे तलो कुकिंग ऑयल में त जी हा तलो कुकिंग ऑयल जिते 70 सालनि खां माउनि जो एतबार आहे ऐं जेको खाधो ठाहिनि था सेहतमंद ऐं ज़ाइक़ेदार तंहिंजे करे त ॿारनि जो चवणु आहे त अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ ऐं इन ई तरह सां अॼु असांजी चिकन जो पुलाव ठही रहियो आहे जी मसाले खे सुठे तरीक़े से भुञियोसीं उन खां पोइ तक़रीबन अधु कप मां ॾही विधी आहे सही ऐं पीठल सौंफ 2 चम्मच अच्छा सौंफ जेके सही। पीसे विधा अथमि जाके असांजो जेको पुलाव में ख़ुशबूदार थींदो न उहो हाणे मां में पाणी विझी ऐं चांवर विझी हिनखे दम ते रखे छॾींदुसि सही तक़रीबन 10 मिंट खां पोइ असांजी रेसिपी बिल्कुलु डन थी वेंदी बिल्कुलु तयारु हूंदी ठीकु आहे त पाणी बि उन हिसाब सां ई विझिजे जी तक़रीबन मूं 3 कप जेके आहिनि चांवरनि जा आहिनि त मां 5 कप पाणी जो छो मां कलाक पहिरियों हुनखे पुसाए छॾियो ओके त सही इक्वल अगरि असां जंहिं वक़्तु ताज़ा पचायूं पुसाइण खां बग़ैर त इक्वल असांखे पाणी रखिणो हूंदो आहे सही वरी तक़रीबन कलाक 1.5 कलाक असां पहिरियों पुसाए रखियो आहे त हिकिड़ो गिलास सां घटि रखिणो आहे ठीकु आहे तव्हां भला अॼुकल्ह मूंखे ॾिसी ॿुधायो पिया छाजी करे त सोचो था रुॻो सिखे थो तव्हांखे सेखारे थो भई ॾिसो सिर्फ़ु औरतुनि जो नाहे कमु त किचन में कमु कनि मर्द बि जेके आहिनि हथ वंडराए सघनि असां मञोसीं मां इहो नथी चवां त तव्हां सॼी कुकिंग कयो तव्हां पंहिंजी वाइफ जो पंहिंजी अमड़ जो पंहिंजी भेण जो हथ वंडराए सघो था हुन में साईं बिल्कुलु मुंहिंजी भेण मां वंडराईंदो मां ॿुधायो आहे पहिरियां हींअर वाक़ई न वंडरायो आहे 1.5 साल थी वियो आहे पर कोशिशि कंदासीं न इन सां छा आहे जो हिकिड़ो त वक़्तु बि सुठो गुज़रंदो आहे प्यार बि वधंदो आहे इंशाल्लाह रिश्ता बि मज़बूत बिल्कुलु बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे बिल्कुलु अली भाई हिन दफ़े चयो न ॿार मूंखे ॿुधाए थो त हेतिरो पाणी पवंदो ऐं पोइ हुनखे हीअं करिणो आहे सभ खां वधीक तारीफ़ तव्हां कंदा आहियो न मुंहिंजी रेसिपी जी मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजी तरफ़ तारीफ़ जे लाइक़ु आहियो हक़ीक़त ई आहे न बिल्कुलु ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि तव्हांजूं ऐं असांखे के भेण बि जॉइन कयो आहे जी, जी, बिल्कुलु। नालो हुननि जे ज़हन मां निकिरी वियो असांखे जॉइन कयो असांजी भेण आहे बुशरा फैज़ान आपको वेलकम कहते हैं अपने प्रोग्राम में बिल्कुलु। ये नात भी तव्हांखे ॿुधंदासीं इंशाल्लाह हम नात मनकबा जो भी आप पढ़ना चाहें वो पढ़ सकते हैं हम रेसिपी देखते हैं कि थोड़ा टाइम है मेरे ख्याल में अभी बिल्कुलु त चांवर बि हाणे असां हिन में विझी छॾिया हाणे हिनखे दम ते रखंदो तक़रीबन 10 मिंटनि जे लाइ 10 मिंट में असां दम ते रेसिपी ज़बरदस्त तव्हां पंहिंजी हाणे जेको आहे रेसिपी खे ओके कयो दम ते रखो तेसि ताईं मां पंहिंजी जाइ ते वञा ऐं डॉक्टर साहिबु तव्हां सां जेको मां सवाल कयो मां चाहींदसि त तव्हां हुनजो जवाबु बि ॾेई छॾियो हाणे ॾिसो जेको असीं जीअं अॻु में डिस्कस कयोसीं असल में छा थियो जॾहिं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान इहो अनाउंस कयो त हाणे जेके बि हिते ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान हिते सिर्फ़ु उर्दू ॿोली हूंदी त उन वक़्तु बांग्लादेश में यूनिवर्सिटी ऑफ ढाका जा कुझु स्टूडेंट्स हुआ कुझु न काफ़ी स्टूडेंट्स उन्हनि तहरीक शुरू कई त बंगाली असांजी हिकिड़ी तारीख़ी ॿोली आहे इंडिजिनस ॿोली आहे असां हुनखे ख़तमु न कंदासीं ऐं उहा तहरीक ॾाढो ज़ोर वठी वई पोइ उन ते शेलिंग थी फायरिंग थी उन में कुझु स्टूडेंट मरी विया उहो 21 फेबरवरी जो ॾींहुं हुयो पोइ यूनेस्को UN छा कयो उन ॾींहं खे ई आर्मी ॿोलियुनि जो ॾींहुं रिकग्नाइज़ कयो डिक्लेयर कयो त इन ॾींहं ते इहो इंसिडेंट थियो ऐं बांग्लादेश में ढाका यूनिवर्सिटी जा शागिर्द मरी विया तंहिं करे असां हाणे ॿोलियुनि जेके बचाव जो असां ॾींहुं मल्हायूं था त जेके बि ॿोलियूं आहिनि उहे बचनि त पोइ उन्हनि 21 फेबरवरी कयो ॾिसो दुनिया में 8,300 कुझु ॿोलियूं हुयूं हिन वक़्तु 7,000 ॿोलियूं बचियूं आहिनि 1000 खां वधीक ॿोलियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि सिर्फ़ु इन लापरवाही में जो माण्हू जंहिंखे असां लिंगुआ फ्रैंका था चऊं जेका वॾी ॿोली आहे उन तरफ़ वञनि था मसलन असां वटि माण्हुनि जी कोशिशि आहे असां अंग्रेजी ॻाल्हायूं असां वटि माण्हुनि जी कोशिशि आहे हितां जेका ॿी क़ौमी ॿोलियूं आहिनि उहे ॻाल्हायूं पंहिंजी ॿोली खे न ॻाल्हायूं पंहिंजो हिकु स्टैंडर्ड मयार पेश कयूं उन सां थिए छा पियो असांजूं पंहिंजूं ज़ाती ॿोलियूं ख़तमु पियूं थियनि हू जेके 1000 ॿोलियूं आहिनि 1300 प्लस ॿोलियूं उहे बि ईअं ई ख़तमु थी वियूं तंहिं करे बांग्लादेश जो इंसिडेंट त हिकिड़ो वॾो सबबु आहे ई आहे पर UN जो जेको यूनाइटेड नेशन्स आहे उनजो इहो आहे त जेके बचियूं आहिनि ॿोलियूं उहे ख़तमु न थियनि ऐं उनजो फ़ाइदो थियो आहे हिन वक़्तु माण्हू इन ॾींहं जे करे पूरी दुनिया में प्रोग्राम थियनि था सेमिनार वर्कशॉप जुलूस निकिरनि था माण्हुनि खे अहसासु ॾियारे थो वञे जीअं अॼु KTN ई प्रोग्राम कयो आहे हक़ीक़त आहे KTN खे जस हुजे तव्हांखे जस हुजे जो तव्हां ॿोली जी अहमियत खे सम्झंदे रमज़ान जी ट्रांसमिशन में बि ॿोली जो हिकिड़ो सेगमेंट रखियो आहे सेशन रखियो आहे ताकी असां पंहिंजे माण्हुनि खे इहा सुॼागी ॾेई सघूं त ॾिसो भई ॿोली असांजे लाइ जीअपो आहे
ॿोली खां सवाइ असां कुझु बि न आहियूं। बिल्कुलु तव्हां हेब्र ॿोली ॾिसो, इसराइली ॿोली दुनिया में ख़तमु थी चुकी, 5 सैकड़ो बची, पर जॾहिं उन्हनि में क़ौमी सोच पैदा कई त हुननि वरी उन ॿोली तरफ़ आया। हिन वक़्तु हेब्र ॿोली दुनिया जी तरक़ी याफ़्ता ॿोली आहे, ज़िंदा ॿोली आहे, ऐं अहिड़ियूं ॿियूं खोड़ ॿोलियूं। त ॿोली मरंदी तॾहिं आहे जॾहिं उन जो अवाम उन जा ॻाल्हाईंदड़ उनखे ख़तमु वाक़ई। कनि, असां- ऐं जीअंदी बि तॾहिं आहे जॾहिं अवाम उनखे हक़ीक़त जीआरींदो आहे। ॻाल्हि आहे त सिंधी ॿोली असांजी मिठड़ी ॿोली आहे ऐं ज़ाहिर आहे हर कंहिंजी ॿोली सुठी आहे। ऐं ईअं ई असांजी जेका ॿोली आहे असां ॻाल्हायूं था, पंहिंजे घरनि में बि ॻाल्हायूं था, पंहिंजे मिटनि माइटनि सां ॻाल्हायूं था, पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हायूं था, त वाक़ई असांखे मज़ो अचे थो। हा। ऐं असांजी ट्रांसमिशन ज़ाहिर आहे असांजो सिंधी चैनल आहे त असां पंहिंजे चैनल ते बि सिंधी ई ॻाल्हायूं था, पर हिकिड़ी जेको फैमिली एनवायरनमेंट आहे न, उन फैमिली एनवायरनमेंट में असां इहा पंहिंजी सिंधी ॿोली नथा ॻाल्हायूं। इहा हक़ीक़त आहे, वाक़ई सही ॻाल्हि आहे। तव्हांजा ॿार ॻाल्हाइनि? तव्हां बिल्कुलु सही ॾिसो, ॻाल्हि आहे। हाणे कुझु लफ़्ज़ केॾा तब्दील थिया आहिनि। हाणे अदा चइबो असां सिंधी में वदुफ़ लफ़्ज़ आहे, सौंफ़, अहिड़ा खोड़ लफ़्ज़ आहिनि जेके असां मिक्स करे छॾिया आहिनि। मिक्स करे छॾिया आहिनि। हा, हाणे हा। ॾिसो सभु ॿोलियूं असांजूं पंहिंजूं आहिनि, माण्हू खे हर ॿोली सां प्यारु हुजे, अंग्रेज़ी, उर्दू, जेके बि ॿोलियूं आहिनि सभु असांजूं पंहिंजूं आहिनि। इन धरती जूं ॿोलियूं आहिनि, हितां धरती ते रहंदड़ माण्हुनि इंसाननि जूं ॿोलियूं आहिनि, हुन सां मुहबत हुजे। पर उहा ॿोली जेका असांजी माउ ॿोली आहे, जीअं असां पैदा थियासीं उहा ॿोली ॻाल्हाइणु शुरू कईसीं, असांजी माउ उन ॿोली में ॻाल्हायो, भेनरुनि भातियुनि, ऐं असांजे समाज जी ऐं असांजी क़ौम जी ॿोली, असांजी धरती जी ॿोली, उन ॿोली खे ख़तमु न करणु घुरिजे। इन लाइ असां भले पंहिंजे ॿारनि खे कैम्ब्रिज सिस्टम में पढ़ायूं, किथे बि पढ़ायूं, उहे स्कूल में अंग्रेज़ी बि पढ़नि, उर्दू बि पढ़नि, ॿियूं ॿोलियूं बि पढ़नि, फ्रेंच, चाइनीज़, सभु ॿोलियूं पढ़नि, पर घर में पंहिंजे माहौल में, पंहिंजे समाज में, जेको तव्हां चओ न पंहिंजे ख़ानदान में, जेका राति मानी वेही असां गॾु था खाऊं मंझंदि, उते त पंहिंजी ॿोली ॻाल्हायूं, पंहिंजे ॿारनि खे एहसास था ॾियारियूं। मां जॾहिं हींअर सऊदीअ में दोस्त रहंदा आहिनि जिन त पाकिस्तान ॾिठो बि कोन्हे को, उते ई रहंदा आहिनि मदीना में, उहे जो ॿार आहिनि न त अरबी ॻाल्हाइनि पिया। अरबी ॻाल्हाइण खां बाद में मूं हुनखे चयो त सिंधी ॿोली हिनखे ईंदी आहे, चवंदा घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं असां। हा, उते मदीने पाक में रहंदा आहिनि, की घर में सिंधी आहिनि, बाक़ी हिननि खे अरबी इन करे त हिते स्कूल्स आहिनि उहे अरबी आहिनि, हिते जेके ॿाहिरि कमकार बसि सिखी था वञनि ॿार, बाक़ी असां सिंधी घर में असांजी पूरी जेके बि असां हिते असांजी तक़रीबन मतिलबु के 10-15 घर आहिनि, सभु सिंधी ॿोली में ई ॻाल्हाईंदा आहिनि। ॿोली असांजे दोस्तनि खे बि ईअं करणु घुरिजे जेके कराची में रहनि था, त उहो पंहिंजी ॿोली खे न विसारनि। सही ॻाल्हि, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में नात जी बिल्कुलु। अब्दुल बासित असां सां गॾु आहिनि, उन जहाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शामिल कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। जी बिस्मिल्लाह। आहे
आसरो अहां जो पल पल पयो पुकारा मुरसल मदीने वारा हे खल की गुजारा लालण खे भलतानी मदीने जमाणु पूर सामीअ अंदर सुभार भय खे बिना खथूर कलमो पढ़ी कलबसा पहुंचो दे उजारा मुरसल मदीने वारा हे खल की गुजारा बाकी हयाती दिलबर ए दहे अच्छी गुजारा सुभान अल्लाह माशाल्लाह। त मुंहिंजे ख़्याल सां थोरो किचन में बि हलजे। जी जी बिल्कुलु। जी अली भा जी दम ते रखी छॾियो आहे। हाणे मां दही बड़नि खे तयारी में लॻो पियो आहियां। त अच्छा ये दही- मिठा दही बड़ा आहिनि खट्टा जी दही मिठा बड़ा दही बड़ा आहिनि। मिठा दही बड़ा आहिनि। जी बेसण जी फुल्कूं ठाहे छॾियूं आहिनि। अच्छा तक़रीबन अधु किलो बेसण आहे, उन में लूणु कारा मिर्च ऐं कुटियल मिर्च थोरा ॻाढ़ा मिर्च विझी ऐं हुन जूं फुल्कियूं ठाहे इनखे पाणी में भिगोए ऐं मां इनखे पाणी ड्रेन करे छॾियो आहे। हीअ दही आहे, दही तक़रीबन किलो आहे। मां वरी ॿिए स्टाइल सां ठाहींदो आहियां। हिन में थोरी फ्रेश क्रीम बि आहे ऐं पाणी जी जॻह ते मां हिन में खीर विझंदो आहियां। अच्छा दही खे त धौरो चइबो आहे न सिंधी जी, में। धौरो आहे पंहिंजे दही, धौरो दही दही बि चऊं था। दही- दही बि उहोई चवंदा ॻाल्हि आहे न। ॾिसो ॿोलियुनि जो नी अथव थोरो ख़्याल सां। असां लाड़ी साइड जा आहियूं, असां लाड़ साइड जा आहियूं न, असां दही चवंदा आहियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु। न ख़ैर मज़ाक अल्फाज़ थी छा आहे कया। साईं असल में त सिंधी में दही पुरा दही पुरा हा दही पुड़ा पुरा पुड़ा ये दही बड़ा जी पाण चवंदा असां उर्दू में चवंदा आहियूं। दही बड़ा उर्दू में उर्दू में चवंदा पर आहियूं। अॼुकल्ह सिंधी में बि जेको असां हा, नंढे बसि हूंदे इहो ॿुधंदा आहियूं trend दही थी बड़ा वियो आहे, ट्रेंड trend थी थी वियो वियो आहे आहे, न। trend उहोई थी ॻाल्हि वियो आहे न सभु शयूं मिक्स थी अरे, वियूं। असांखे रिजिड बि असीं न आहियूं हा पर माण्हू एहतियात करे कुझु बहितर करे। बिल्कुलु ईअं। अच्छा डॉक्टर साहब तव्हां इहो ॿुधायो त सदके ऐं ज़कात में छा फ़र्क़ु आहे? बिल्कुलु सदको जेको आहे सो उहो केर बि ॾेई सघे थो अलाह जे नाले ते, चाहे उहो साहिब निसाब हुजे या न हुजे। तव्हां हिते ॻाल्हि कटियूं था, इहो ॿुधाए ॾिबो आहे, इहो चवंदा आहिनि सदाईं त सदको ॿुधाए ॾिबो आहे। न कोई ज़रूरी कान्हे, ॿुधाए ॾियणु कोई ज़रूरी कान्हे, छो त हो अॻिले त माण्हूअ वठंदा जी बि कोन्हनि के पोइ। हा अॻिले माण्हूअ जी इज़त नफ़्स जो बि ख़्यालु हा। कयो। अगरि तव्हां उनखे कंहिं इज़तदार माण्हूअ खे सफ़ेद पोश माण्हूअ खे चवंदव न दादा मां तोखे सदको थो ॾियां त हू न वठंदो। मुनासिब न आहे, न वठंदो। मुनासिब उनजे करे हुनजी इज़त नफ़्स जो ख़्यालु कंदे करे उनखे तव्हां तोहफ़े तौर ते ॾियो या तव्हां बसि उनखे चओ दादा मुंहिंजे तरफ़ां आहे, तव्हांजे लाइ, तव्हांजी ख़ुशीअ जे लाइ, क़बूल भॼी वेंदो। जे लाइ तव्हां क़बूल कयो। त इहो मां अर्ज़ु कयां पियो त जेको सदको आहे उहो आम जेको अलाह जे नाले ते माण्हू ख़ैर ख़ैरात करे थो उहो सदको थो चवराए। उनजी अहमियत फ़ज़ीलत पंहिंजी जॻह ते आहे। उन जे लाइ शरीयत को निसाब मुक़ररु न आहे कयो त बाबा हिन सर्टेन लेवल ताईं तव्हां वटि माल दौलत थींदी त पोइ तव्हां सदको करे सघो था, इन ॻाल्हि में नथा करे सघो, ईअं न आहे। बल्कि उन में त ईअं आहे त भले तव्हां वटि रुपयो आहे उन मां बि जेकर तव्हां 2 आना 4 आना 5 आना ख़र्चु करणु चाहियो था अलाह जे रस्ते में त उहो क़बूल आहे। सही। मिसाल तव्हां वटि 100 रुपया आहे बाबा तव्हां 5 रुपया 10 रुपया ॾेई छॾिया अलाह जे रस्ते में थी सघे थो। पर जेका ज़कात आहे उहो हिकिड़ो ख़ासि फ़रीज़ो आहे। सदको जेको आहे इख़्तियारी शइ आहे, माण्हू कढंदो त सवाबु मिलंदो, जेकॾहिं न कढंदो त उनजो को गुनाह न आहे। पर ज़कात जेका हिकिड़ो फ़र्ज़ु आहे ऐं असांजे इस्लाम जे बुनियादी जेके अरकान आहिनि उन्हनि मां हिकिड़ो रुकन आहे ऐं उनजी हिकिड़ी ख़ासि डेफिनेशन ख़ासि तारीफ़ आहे ऐं उहा इहा ई आहे त इहा हर उन मुस्लमान जे मथां वाजिबु थिए थी पई जेको आकिल बालिग़ हुजे ऐं साहिब निसाब हुजे। जेका मां पहिरीं पंहिंजे लाइ पंहिंजे ॻाल्हि में अर्ज़ु कयुमि त साहिब निसाब जो मतिलबु आहे त उनजी मिल्कियत में 7.5 तोला सोन या 52 तोला चांदी या 52 तोला चांदीअ जी क़ीमत, अॼु जी क़ीमत उनजी आहे 5,03,200
3029 रुपया समथिंग कुझु उनजी जेको आहे न क़ीमत आहे, जेका हिन साल गवर्नमेंट अनाउंस कई। गवर्नमेंट हर साल यकुम रमज़ान खां अॻु में अनाउंस कंदी आहे त बाबा हिन साल चांदीअ जी हीअ क़ीमत आहे, हिन ते ज़कात वाजिबु थींदी। त हाणे जंहिं माण्हूअ वटि 52.5 तोला चांदीअ जी क़ीमत यानी 5,03,529 रुपया जंहिं वटि बि हुजे, या उनजे बक़दर हुन वटि को प्रॉपर्टी हुजे, या को ज़रूरत खां वधीक सामान हुजे, या सामान्य तिजारत कारोबार हुजे, उनजे मथां साल गुज़रियो हुजे, को कर्ज़ पखो न हुजे, अगरि कर्ज़ पखो हुजे त उनखे माइनस करण खां बाद बि इहो सर्टेन लेवल हुन वटि बाक़ी रहे त पोइ उनजे मथां 2.5% ज़कात वाजिबु थींदी। आम सदक़े में को हद मुक़ररु न आहे, 2.5% ॾियो, 1% ॾियो, 1% ॾियो, 10% ॾियो, 20% ॾियो, पर ज़कात में 2.5% जो हिसाब किताब। अच्छा, गोल्ड चांदी ज़मीन जेको बि इहो अगरि न आहे, मसलन इहो न आहे, कैश बि आहे त जेकॾहिं गाॾी आहे, गाॾी इस्तेमाल जी आहे, इहो तव्हां तमामु ज़बरदस्त पुछो त जेके शयूं असांजे इस्तेमाली आहिनि, इस्तेमाल में आहिनि, ज़रूरत जूं शयूं आहिनि, उन्हनि ते ज़कात वाजिबु न आहे। मसलन मूं वटि अगरि घरु आहे त उहो मुंहिंजे इस्तेमाल जो आहे, उनजे करे उनजी मालियत ते ज़कात वाजिबु आहे। ॾिसो, जेकॾहिं जंहिं गाॾीअ में असांजी चढ़ीअ जी नियत आहे त बाबा पंहिंजो ज़ाती इस्तेमालु आहे, माण्हू कई माण्हू रखंदा, हिकिड़ी ॿारनि जे स्कूल जे लाइ गाॾी आहे, हिकिड़ो माण्हू पंहिंजे ऑफिस लाइ यूज़ करे थो, कई माण्हुनि खे वॾियूं गाॾियूं आहिनि त वरी मार्केट ऐं नंढे कम जे लाइ नंढी गाॾी बि रखनि था, उहे सभु गाॾियूं इस्तेमाल जूं आहिनि, उन में कंहिं ते बि ज़कात वाजिबु कान थींदी। पर को माण्हू जेको आहे न गाॾियुनि जो कारोबार थो करे, गाॾियूं वठे थो, कुझु वक़्तु रखे थो, वरी खपाए थो, गाॾियूं वठे थो, रखे थो, खपाए थो, त उनजे लाइ उहो माले तिजारत आहे। ऐं उन जो जॾहिं उहो सर्टेन लेवल आहे, ज़ाहिर आहे का बि गाॾी हींअर 5 लख खां त घटि कान्हे, उहो महिराण बि वठूं था त बि वधीक महांगी आहे। त उन हिसाब सां जेको आहे न, जेको माण्हू वटि गाॾी आहे ऐं माले तिजारत तौर ते आहे त उनजे मथां ज़कात 2.5% वाजिबु थींदी। अच्छा, जेके नौकिरी कंदड़ आहिनि, जेके उन्हनि जी नौकिरियूं आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ी महीने ते सैलरी मिले थी, न उन्हनि वटि को सोन, न को चांदी, जस्ट हिकिड़ी महीने ते मंथली इनकम थी अचे, ॿी का प्रॉपर्टी बि न, किराए जो घर, छा उन्हनि ते बि वाजिबु आहे? उन्हनि जे मथां ज़कात यकीनन वाजिबु न थींदी, पर जेकॾहिं इन्हनि सैलरीड पर्सन मां को माण्हू जीअं तीअं करे बि पंहिंजी सेविंग करे थो, जेको अॼुकल्ह सैलरीड पर्सन जे लाइ ॾाढो डिफिकल्ट आहे, असां पाण सैलरीड पर्सन आहियूं त जेको आहे न, डॉक्टर साहब बि सैलरीड पर्सन आहिनि, त ॾाढो मुश्किल आहे माण्हू जेको आहे न पंहिंजो हाउस होल्ड रन करे थो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। पर के माण्हू जेकॾहिं उन्हनि जो को आहे अहिड़ो, हुनजी सैलरी एतिरी लेवल आहे जो उन में हू कुझु सेविंग कनि था, ऐं जॾहिं हुनजो ज़कात जो टाइम अचे थो पियो, उन वक़्तु हुन वटि निसाब जे बक़दर सेविंग थी वई आहे ऐं उहा हुन वटि कैश मौजूदु आहे, या कंहिं हुन अहिड़े इंस्ट्रूमेंट में हुनखे कन्वर्ट कयो आहे, जीअं मिसाल के माण्हू शेयर्स वठी रखंदा आहिनि, स्टॉक मार्केट जा शेयर्स वठी रखनि था पिया, के माण्हू गोल्ड वरी रखनि था पिया, के माण्हू जेको आहे न कुझु प्रॉपर्टी में लॻाए था छॾीनि, या कंहिंजे कारोबार में लॻाए था छॾीनि त बाबा असांजो सेफ थी वेंदो। त उन्हनि माण्हुनि जे मथां भले उहे सैलरीड पर्सन, पर चूंकि सेविंग आहे ऐं सेविंग जेको आहे न उन सर्टेन लेवल ताईं पुॼी वई आहे, त उन्हनि जे मथां ज़कात वाजिबु थी वेंदी। केतिरी ज़कात हो ॾेई सघंदा? 2.5% ज़कात, जेको बि उन्हनि जी सेविंग आहे, उन सेविंग जी 2.5% यानी 100 ते 2.5 रुपया, ऐं जेको आहे न लख ते जेको आहे सो 2500 रुपया। तरीक़ो छा हुजे ज़कात ॾियण जो? हिकु त असां वटि इहो आहे न, बसि कंसेप्ट भई कैश ॾियणी आहे। तरीक़ो तमामु डॉक्टर साहब जो हींअर असां ऑफ एयर ब्रेक में हुयासीं त बि डॉक्टर साहब जन इहो पॉइंट डिस्कस कनि पिया त असां वटि आम तौर ते ज़कात जेको आहे न पैसे जी शिकिल में ॾिनी वेंदी आहे, ऐं पैसे में बि ॾिबी त अदा थी वेंदी। उन लाइ शर्त सिर्फ़ु इहो आहे त जंहिं माण्हू खे ज़कात ॾियणी आहे उनखे मालिक बनाए ॾियणो आहे, तमलीक ज़रूरी आहे। पर चूंकि जेको असांजो ग़रीब तबिको आहे उनखे फाइनेंशियल मैनेजमेंट नथी अचे, हुनखे तव्हां 10 लख रुपया बि ॾेई छॾींदा न त 2-3 ॾींहंनि में ज़ाया करे घुमी फिरी अची ख़तमु करे छॾींदा, छो त उनजी तरबियत ई न थियल आहे। उनजी त बाबा मूं वटि 5 रुपया आया आहिनि त मां उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां माना इस्तेमालु कयां जो उन मां वरी 5 रुपया कमायां। अॼु मां ज़कात वरिती आहे, सुभाणे मां ज़कात ॾियण वारो थियां, त पोइ उन लाइ इहो जेका आहे असांजी हिकिड़ी तजवीज़ आहे त जेके साहिब सरवत माण्हू ज़कात कढनि था पिया, अगरि मामूली रक़म आहे मसलन 2-3 हज़ार रुपया आहिनि त उहो त ठीकु आहे, माण्हू कंहिंखे ग़रीब खे ॾेई थो छॾे। पर जेकर हिकिड़ी चङड़ी हैंडसम अमाउंट एज़ अ ज़कात असां कढूं था पिया त पोइ उनखे कैश ॾियण जी बजाए उनखे को कारोबार कराए ॾियो, उनखे को दुकान खोले ॾियो। का लेडीज़ आहे त उनखे को बुटीक हणी ॾियो, या को जेकॾहिं टेलरिंग उनखे अचे थी पई त उनखे बाबा मशीन वठी ॾियो, उनखे को टेलरिंग जी शॉप करे ॾियो, या उनखे मोबाइल एसेसरीज़ जो को शॉप खोले ॾियो।
इज़ी पैसा जो करे ॾियो हुनखे को न को हुनखे कमु करे ॾियो त Activity जीअं हू हुनखे अॼु हुजे। अच्छा इहे जेके असां वटि हिते शहरनि में कम्युनिटीज़ आहिनि कम्युनिटी सिस्टम आहिनि बाबा ई दहली बिरादरान फलाणा सौदागरान इन्हनि वटि इहो ॾाढो स्ट्रॉन्ग सिस्टम ॾिठो आहे ऑब्ज़र्व कयो आहे त इहे पंहिंजे साहिब सरबत माण्हुनि खां ज़कात कलेक्ट कनि था पंहिंजी कम्युनिटी जे अहिड़नि माण्हुनि खे जेको न फाइंड आउट कनि था जेके मुस्तहिक ज़कात आहिनि उन्हनि खे कारोबार तक कराए ॾियनि ज़बरदस्त पोइ अॻिली दफ़ा वरी उहे माण्हू ज़कात ॾियण वारनि में शामिल था थियनि माशाल्लाह माशाल्लाह ॾाढी डिटेल्ड ऐं ॾाढी सुठी गुफ्तगू थी ऐं मुंहिंजे ख़्याल सां सभिनीनि खे सम्झ में बि अची वियो हूंदो तरीक़ेकार छा आहे पर तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान जंहिंमें वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं वेलकम बैक नाज़रीन तव्हांखे दो ॿीहर चऊं था ख़ुशि आमदीद पंहिंजे प्रोग्राम महिमान रमज़ान अफ्तार ट्रांसमिशन में माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं अॼु असांजो ज़कात जे हवाले सां मौज़ू असांजो हली रहियो आहे ऐं उन खां अलावा असां सां अॼु ॿोली जे हवाले सां बि असांजी डिस्कस हली रही आहे असांजी सिंधी ॿोली उन सां बि हली रहियो आहे ऐं सना ख़ान मुस्तफ़ा असांखे हिन वक़्तु जंहिं जॉइन कयो आहे अदा शफ़ीक़ अली सुल्तानी साहिबु असां गॾु आहे पर हिन वक़्तु नात ॿुधंदासीं असांजी भेण आहे मोहतरमा बुशरा फैज़ान उन जी आवाज़ में असां हमद नात मनकबत जो आपका दिल करे आप पढ़ सकते हैं जी मनकबत पढ़ें बिस्मिल्लाह भाई कान कर
माशाल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाल्लाह जी। अली भाई को सवाल कंदो। जी साईं खां मां हिकिड़ो सुवालु पुछणु चाहियां थो जो ज़कात फ़ितर जे बारे में साईं चवनि था। अमूमन सर मां ॻोठ में ॾिठो आहे उते तमामु गुरबत घणी आहे ग़रीबनि में, त हुते इहो ॾिठो आहे हाणे हिकिड़े घर में 8-10 अफ़राद आहिनि, त हुते मां इहो ॾिठो वियो आहे त फ़ितरो जेको न हिकिड़ो माण्हू वठंदो आहे, पोइ सभिनी खे उहो हथ में वठी ऐं पोइ ॾींदो आहे, चए सभिनी जो पोइ थी वेंदो आहे। ईअं थिए थो, थी सघे थो? ईअं न आहे, बल्कि घर में अगरि 8 फ़र्द आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे जेको तव्हांजो सुवालु आहे उहो इन मुतालिक़ आहे त अगरि 8 माण्हू घर में रहनि था, 8 जे मथां फ़ितरो वाजिबु आहे, जी बिल्कुलु। त छा हिकिड़ो माण्हू घर जो सरबराह सभिनी खे हथनि में ॾेई करे फ़ितरो अदा करे छॾींदो त 7-8 माण्हुनि जो फ़ितरो अदा थी वेंदो? सवाल इहो आहे न साईं? त ईअं न थींदो, बल्कि शरीयत में इहो ज़कात में बि सवेर असांखे मेंशन करणु खपे आहे, इहो असांजे नाज़रीन जे लाइ ॾाढी मालूमात जी शइ आहे त ज़कात हुजे या जेको ही रमज़ान वारो फ़ितरो, इहे ॿई वाजिबु सदका या वाजिबु माली आहे, त पोइ उन में ईअं आहे त जेको जेतिरनि घर जे जेतिरा भाती आहिनि उन्हनि मां जेतिरनि जे मथां वाजिबु आहे हर हिक खे पंहिंजो ॾियणो आहे। सही जी जी। मतिलबु फ़ितरे जे लाइ त साईं जो सुवालु स्पेसिफिकली फ़ितरे सां मुतालिक़ आहे, त उन में इहा त जेको घर जो सरबराह आहे उहो अगरि साहिब निस्बत आहे त उन जी घरवारी ऐं उन जो नाबालिग़ औलाद उहो उन जी ज़िमेदारी आहिनि, त पोइ हू जेको आहे न उन्हनि जो पंहिंजो फ़ितरो अदा कंदो। अलबत्ता जेके ॿार बालिग़ थी विया आहिनि उन्हनि जी पोइ पंहिंजी सेपरेट हैसियत आहे। अगरि उन्हनि जी मिल्कियत में अलॻि सां निसाब जे बक़दर पंहिंजो ज़ाती माल आहे त उन्हनि जे मथां फ़ितरो वाजिबु थींदो, जेकर न आहे त न थींदो। पर इहो जेको कॉन्सेप्ट आहे असांजो क़ुर्बानी जी ईद जे मौक़े ते बि हूंदो आहे त बाबा असां घर मां हिकिड़े माण्हू क़ुर्बानी करे छॾी, माना सभिनी जी अदा थी वई। या ज़कात में बि कंहिंजो मुमकिन आहे अहिड़े क़िस्म जो ख़्यालु थी सघे थो त घर मां कंहिं हिकिड़े माण्हू ज़कात ॾिनी त माना सभिनी जी थी वई, ऐं फ़ितरे जे लाइ बि। त इहो चङी तरह ज़हन में रखणु घुरिजे त अल्लाह सुब्हानो व तआला हर माण्हू जेको बि आक़िल बालिग़ आहे कहिड़े बि रोल में आहे, उहो पीउ आहे, मुड़ुसु आहे, भाउ आहे, या अगरि असां पंहिंजे माइरुनि भेनरुनि जे रूप में हुजूं, माउ हुजे, घरवारी हुजे, भेण हुजे, उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो माली हिसाब किताब आहे। अगरि का घर जी औरत एतिरो गोल्ड या कैश कैरी करे थी मिल्कियत में आहे उनखे जो उनजे करे हूअ साहिब निसाब आहे, त उन ते पंहिंजी ज़कात अलॻि वाजिबु थींदी, पंहिंजो फितरानो अलॻि वाजिबु थींदो, पंहिंजी क़ुर्बानी अलॻि वाजिबु थींदी। सिर्फ़ु मुड़ुस जे फ़ितरे अदा करण सां या ज़कात अदा करण सां हुनजो फ़ितरो ज़कात अदा न थींदो। जी तव्हां गोल्ड जी ॻाल्हि कई त असांजी भेनरूं ज़ाहिर आहे कनि थियूं या वठनि थियूं XYZ, उहो हिकिड़ो अलॻि डिबेट ऐं टॉपिक आहे। छा एतिरो माल बि गॾु करणु ज़रूरी आहे? माल जमा करण जी का मज़म्मत न आहे अगरि उहो हलाल तरीक़े सां हुजे। अल्लाह साईं हदीस में आहे त जेको मोमिन चाहे मर्द हुजे या औरत हुजे, अगरि उहो साहिब इस्तिताअत हुजे, पैसे वारो हुजे, उहो ऐं उनखे हलाल तरीक़े सां कमाए थो, त उहो उन माण्हूअ खां बहितर आहे जेको माना ग़रीब हुजे ऐं ॿियनि जे सहारे हुजे। त उन जे करे माल जमा करण में का बुराई कान्हे, बशर्ते के उहो माल असां हलाल तरीक़े सां अर्न कयो हुजे। अच्छा, जेके सोर्सिस हुजनि उहे सोर्सिस हलाल हुजनि, ऐं पोइ उन जे मथां जेके अलाह जा हक़ आहिनि, मसलन इहो फ़ितरो, सदको, ज़कात, क़ुर्बानी, इहे माल जे मथां अलाह जा हक़ आहिनि। त पोइ जॾहिं माल असांखे अची वञे त पहिरीं ॻाल्हि त असां हलाल सां कमायूं, पोइ वरी उन जा जेके माली हक़ आहिनि उहे असांखे अदा करणा आहिनि। बाक़ी माल रखण में को हर्ज कोन्हे को। असांजी डिश आउट थी चुकी आहे, त अली भाई खे ॾिसी रहियो आहियां त उहो असांजी जेकी पुलाव जी खुशबू सॼे स्टूडियो में फैलिजी वई आहे माशाल्लाह। जी इहो कमाल असांजे तलो कुकिंग ऑयल जो आहे, वाह जी वाह, खुशबूदार। तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा आहिनि माशाल्लाह, खिला खिला त नज़र अची रहिया आहिनि। वाह वाह, बेहतरीन बेहतरीन माशाल्लाह। स्क्रीन ते असां ॾिसी रहिया आहियूं। कयो तमामु बेहतरीन राइस आहिनि, ऐं हीअ दही बड़ा ज़बरदस्त दही बड़ा बि तयारु आहिनि। असांजे दही बड़ा ऐं पुलाव असांजो माशाल्लाह अॼु जी अफ़्तारी असांजी तयारु थी चुकी आहे, महिमान रमज़ान जी। वाह वाह वाह, बेहतरीन बेहतरीन। तव्हांखे मोकल अञा कोन ॾींदासीं, तव्हां सां गॾु असां सां गॾु ई आहियो न, पक्के न? जी जी ठीकु आहे। त सर तव्हां इहो ॿुधायो त सिंधी ज़बान जी मौजूदा सूरत हाल छा आहे? सिंधी ज़बान लिटरेचर जे हवाले सां ॾिसो ॾाढी तरक़ी बि करे, तारीख़ जे हवाले सां, हेरिटेज जे हवाले सां, उनजो कल्चर जे हवाले सां ॾाढी तरक़ी याफ़्ता आहे। पर उन सां डिजिटली बि तमामु घणी तरक़ी कई अथई। हिन वक़्तु तव्हां AI जा जेके जनरेटिव AI जा टूल आहिनि, जीअं ChatGPT आहे ऐं मेटा आहे ऐं ॿिया जेके बि आहिनि, त उते ॾिसो बहितरीन वे में कम बि करे, उनजा कार्पस बि आहिनि, सभु शइ आहिनि। इहे सभु शयूं पंहिंजे जाइ ते आहिनि।
पर हिकु जेको ख़तरो लाइक़ु आहे जेको असां अॻु में डिस्कस कयोसीं त असां सिंधी ॿोली खे ॻाल्हाइण त ॻाल्हायूं पिया त पढ़णु लिखणु छॾींदा पिया वञूं। हाणे जेकॾहिं पढ़ाई न थींदी त ॿोली सिर्फ़ु ॻाल्हाइण जी हद ताईं त हूंदी, छाकाणि हिन वक़्तु टेक्नोलॉजिकली हू मज़बूत थी चुकी आहे, पर पढ़ाई जे हवाले सां जेका स्कूलनि में न पई पढ़ाई वञे त उहो वॾो नुक़सानु आहे, ख़ासि करे प्राइवेट स्कूल में। हाणे कराची में अॻे सिंधी मीडियम स्कूल हूंदा, यारी में तमामु घणा हूंदा, ॿियनि इलाइक़नि में हूंदा, उहे हाणे सभु ख़तमु थी विया। किथे किथे आहे शायदि SMIU में हिकिड़ो आहे या अहिड़ो त हिकु अधु ॿियो हूंदो, पर प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे। जी तो हिकु एजुकेशन मिनिस्ट्री, एजुकेशन डिपार्टमेंट या गवर्नमेंट इहो बार बार चवंदी आहे त असां इहो सख़्ती कई आहे त प्राइवेट स्कूलनि में सिंधी पढ़ाइनि, पर तव्हांजा ॿार बि पढ़ंदा, मुंहिंजा बि पढ़ंदा, असां सभिनी जा पढ़ंदा, कंहिं बि स्कूल में सिंधी नथा पढ़ाइनि। जी तो सिंधी पढ़ाइण त परे जी ॻाल्हि आहे, जेको सॼी सिंधी आसान सिंधी आहे या सिंधी कोर्स बि नथा पढ़ाइनि त उहो ॿार ॿियूं ॿोलियूं त पढ़े थो, हिकु सिंधी ॿारु सोचे सिंधी में थो, ॻाल्हाए सिंधी में थो, घर वारनि सां सिंधी में ॻाल्हाए थो, पर उन ॿार खे पंहिंजी ॿोली नथी पढ़ाई वञे, पंहिंजी धरती ते पंहिंजे सूबे में उनखे ॿियूं ॿोलियूं पढ़ाई थियूं वञनि, पंहिंजी ॿोली नथी पढ़ाई वञे, जेका का सुठी हालति कोन आहे हिन ॿोली जी, ऐं मुस्तक़बिल में के नुक़सान थी सघनि था। जीअं तव्हां AI जी ॻाल्हि कई त डिजिटल दौरु आहे, त छा असांजी सिंधी ज़बान इन डिजिटल दौर जे लाइ तयारु आहे? बिल्कुलु तयारु आहे। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त अल्हम्दुलिल्लाह इहो मूंखे ऑनर आहे त 2016 में मूं हिन ॿोली खे AI में आंदो। इन खां अॻु में मूंखां अॻु में कंहिं बि माण्हू सिंधी ॿोली ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां कमु न कयो, ऐं मुंहिंजी PhD आर्टिफिशियल इंटेलिजेंस में आहे। त मां मशीन लर्निंग ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिंधी लाइ यूज़ कया। अॻु में सिंधी ॿोली लाइ का कंप्यूटर जी एप्लीकेशन ठही, कोई डेटाबेस ठाहियूं, नंढड़ी का डिक्शनरी ठाहियूं, डिजिटल न हुई ॿोली। पोइ इन ते कमु कयो ऐं सिंधी ॿोली हिकु डिजिटल ॿोली थी वई। पोइ इनखे रिसर्च जा टूल ठाहिण लाइ मूं पंहिंजा टूल ठाहिया, sindhinlp.com जे नाले सां उहे अॼु बि ऑनलाइन मौजूदु आहिनि, जंहिं ते PhDs थियनि थियूं, मुख़्तलिफ़ रुॻो पाकिस्तान में न पर दुनिया में थियनि पियूं। हिन वक़्तु मलेशिया में थी, कॾहिं चाइना में, या हिते सिंध में काफ़ी यूनिवर्सिटीज़ ते PhD बियूं कनि। त डिजिटल हवाले सां सिंधी ॿोली मज़बूत आहे। उनजा कार्पस ठाहिया, डेटा सेट ठाहिया, ऐं मूंखां पोइ के ॿिया दोस्त आया, उन्हनि कमु कयो, जीअं डॉक्टर वज़ीर आहे, उन चाइना में कमु कयो, ॿियो हिकिड़ो डॉक्टर आहे इसराइल यूनिवर्सिटी में, उहो कमु करे पियो, ॿिया हाणे माण्हू अचनि पिया। हिन वक़्तु मां पाण PhD करायां पियो, मुंहिंजो स्टूडेंट आहे, हुन मलेशिया मां PhD कई आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में, ऐं हुन सिंधी ते कमु कयो आहे। त उहो हिकु अची वियो आहे। हाणे सिंधी ते माण्हू अचनि पिया, हिकु दरवाज़ो खोलियो आहे, त डिजिटली सिंधी ॿोली ॾाढी मज़बूत आहे। छाकाणि त इहा ॻाल्हि असांखे सोचणु घुरिजे, जेकॾहिं असांजी ॿोलियूं या असांजी सिंधी ॿोली अॼु डिजिटल न थी न, त सुभाणे उहा ॿोली विज़िबल बि न रहंदी, उनजो वजूद बि न रहंदो। त ॿोली उहा हाणे ज़िंदा रहंदी जेका पढ़ी वञे, लिखी वञे, ॻाल्हाई वञे, ऐं डिजिटल हुजे। डिजिटलाइज़ेशन बि ज़िंदगी आहे। जेकॾहिं ॿोली खे तव्हां डिजिटल न कंदव त हू ज़िंदा न रहंदी। त हिन वक़्तु सिंधी ॿोली उन डिजिटल तरक़ी जे रस्ते ते आहे। हाणे अॻिते ॾिसूं त इन ॿोली खे असांजा इदारा केतिरो अॻिते खणी था वञनि, जेके इन ॿोली जी हिफ़ाज़त लाइ ठाहिया विया आहिनि, जंहिंजी किरोड़नि जूं बजेट्स आहिनि, उहे केतिरो कमु था कनि। त आउं हिन प्रोग्राम जे तवसर सां सैयद सरदार अली शाह, जेको पाण हिकु अदीब आहे, शाइर आहे, एजुकेशन जो मिनिस्टर आहे, अदी रफ़िया मल्हा खे, ऐं लैंग्वेज अथॉरिटी, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर शहीद मेहरानी आहे, माजिद भोगवी इंस्टीट्यूट, इन्हनि सभिनी खे सीरियस थियणु खपे, संजीदा थियणु घुरिजे। जेका हिन वक़्तु स्कूलनि में ॿोली नथी पढ़ाई वञे, उन्हनि खे सख़्ती कनि, लिखनि, ऐं उहो उते इंश्योर कनि त वाक़ई पढ़ाई वञे थी या नथी वञे। उन खां टाइम टेबल घुराइनि, मालूम कनि त उते टीचर उहे पढ़ाइनि बि था। हाणे हिकु पढ़ाए सिंधी ऐं उहो सिंधी जो टीचर ई न हुजे, उनखे पाण खे सिंधी न अचे, इहो मसइलो आहे। या डिजिटलाइज़ेशन जे हवाले सां जीअं माजिद भोगवी इंस्टीट्यूट आहे, या असांजा इदारा आहिनि, हिन वक़्तु कार्टून ठाहे सघनि था, ॿिया अहिड़ा डिजिटल गेम ठाहे सघनि था, जंहिंमें ॿार सिंधी में उहे शयूं ॾिसे। हिन वक़्तु पेपा पेग ॿियूं इलाही शयूं ॿार ॾिसंदा, उहे शयूं तव्हां हुनखे सिंधी में ॾियो त ॿार सिंधी में ॾिसंदो, ऐं हुनजी सिंधी मज़बूत थींदी, ऐं सिंधी ॿोली जी ज़िंदगी वधी वेंदी। सही, बिल्कुलु। प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं था। शफ़ीक अहमद सुल्तानी साहब जी आवाज़ में असां पंहिंजे प्रोग्राम में नात शामिलु कयूं था। त जी शफ़ीक, छा था ॿुधायो? माइक कान, ठीकु आहे, बिस्मिल्लाह। दुख्तरे खैर वरा है फातिमा,
जाए शेरे खुदा है फातिमा, दुख्तरे खैर वरा है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा। नाम का बाइसे बरकत है, नाम का बाइसे बरकत है, मुंबई खैरो सखा है फातिमा, मुंबई खैरो सखा है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा। साइलों को खाली लौटाती नहीं, साइलों को खाली लौटाती नहीं, बस दरे लुत्फ़ो अता है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा, दुख्तरे खैर वरा है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा, ज़ौजाए शेरे खुदा है फातिमा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। स्पॉन्सर्स जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं। असां स्पॉन्सर्स भी आहिनि। तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। हमदर्द, रूह अफ़ज़ा, ट्रस्ट ऑफ जनरेशंस, घर जैसा टेस्ट हर दफ़ा। बेक पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट, टपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाय। मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार, फलों फूलों और खालिश जड़ी बूटियों से तैयार करदा। शौकत खाना, मिलकर हम बेहतर मुस्तकबिल हासिल कर सकते हैं। लजीज़ा इंटरनेशनल, द टेस्ट ऑफ ट्रेडिशन, फर्स्ट स्टेप शूज़, footwear for every step and style. For tile happiness start in your kitchen. Falak Rice, the taste you trust. हाशमी स्पगोल, डेली लो, फिट रहो। ये असांजा स्पॉन्सर्स आहिनि। ऐं गॾोगॾु आबे दुबई बि असां सां गॾु आहे। आबे दुबई जेको आहे ॾाढो मतिलबु हिकिड़ो हल्को जेके चइजे न त पाणी आहे। कुझु पाणी अहिड़ा हूंदा आहिनि त पीअंदा आहियो त तव्हांजो हिकदमि पेट फुल थी वेंदो आहे। पर आबे दुबई लो सोडियम बहितरीनु पाणी आहे। ऐं जॾहिं बि तव्हां हिनखे पीअंदा आहियो त तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हां हल्को हल्को फील करे रहिया आहियो। ऐं कुझु पाणी अहिड़ा हूंदा आहिनि जो तव्हांखे उञ कराईंदा आहिनि। हर हर दिलि चवंदी आहे त तव्हां उहो पाणी पियो। त आबे दुबई वन ऑफ देम ऐं इलाही सुठो पाणी आहे। पंहिंजे दस्तरख़्वान ते ज़रूरु इहो पाणी रखो ऐं पाण खे रिफ्रेश कयो, थधो करे पियो ऐं रिफ्रेश कयो पंहिंजो पाण खे। जी एहतशाम, ज़कात जे हवाले सां हले पियो त साईं जन खां इहो सवालु करणु चाहियां थो त साईं ऑनलाइन जेकी ज़कात उहा ॾियणु इहा सही आहे? ऑनलाइन अदायगी भी थी सके थी, छो त ऑनलाइन त अॼुकल्ह पूरो अदायगियुनि जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे, कमु करे थो। जीअं असां दुनिया जे ॾेती लेतीअ में ऑनलाइन पैसा एक्सेप्ट कयूं था त ज़कात जी अदायगी बि उन सां थी वेंदी। अच्छा, न ॾियण वारनि जो ॿुधाइजो, जेकी ज़कात अदा नथा कनि, ज़कात फ़र्ज़ु कयो वियो आहे, फ़र्ज़ु आहे ऐं उहे ज़कात अदा नथा कनि त ज़ाहिर आहे उहे अलाह जे ॾमर खे पाण ॾे मुतवजह कनि था। ऐं असां ते अलाह साईं कहिड़ी महिरबानी कई आहे त माल बि पंहिंजे फज़ुल सां ॾिनो अथसि। उन खां पोइ 97.5 हुन असांखे ॾिनो आहे त भई तव्हां इहो खाओ। सिर्फ़ु 2.5% जेको आहे उहो तव्हां अलाह जे रस्ते में अदा कयो। पर जेकॾहिं को माण्हू पंहिंजी तबियत जे बुख़ल में उहो 2.5% जेको अलाह जो हक़ आहे, अलाह रखियो आहे, उहो बि नथो अदा करे त उहो पोइ उन लाइ एॾी बेबरकती थिए थो जो सम टाइम उन जो बाक़ी जेको 97.5% जेको माल आहे उन जे लाइ बि तबाहीअ जो बाइस थी वञे थो पियो। ऐं इहो जेको हदीस में ईंदो आहे त भई जेकॾहिं केरु माण्हू पंहिंजे बुख़ल जे करे ज़कात जो माल अदा नथो करे त क़यामत जे ॾींहुं इहो ज़कात जो माल जेको आहे सो उहो हिकिड़ी अज़ाब जी शिकल में हुन जे गले में हूंदो। हू हुन खां जान छॾाइणु चाहींदो पर हू जान न छॾाए सघंदो। उनखे उहो माल आवाज़ु ॾींदो त बाबा मां उहो ई हुयुमि जंहिंखे तूं जेको आहे न संभाले रखंदे हुए, तूं अलाह जो हुकुम बि अदा न कंदे हुए। त उनजे करे जेको आहे सो जेके माण्हू नथा ॾियनि उन्हनि खे ज़रूरु ख़्यालु करणु खपे। ऐं इहो मां ज़रूरु पाण सिंधी चैनल ते वेठा आहियूं ऐं असांजा ज़्यादातर व्यूवर्स जेके आहिनि उहे सिंधी माण्हू आहिनि। असांजी सिंधी कम्यूनिटी आहे
त इहा शइ हिकिड़ी कॉमन असां फील कयूं था त असां में जेके साहिब सरवत माण्हू आहिनि असांजी कम्यूनिटी सही 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 ज़कात जो इहतमाम थोरो घटि आहे। उन जे मुक़ाबले में अगरि असां ॿियनि कम्यूनिटीज़ खे ॾिसूं त उते थोरो ज़कात जो इहतमाम वधीक आहे। हा। हालांकि असां वटि बि अलाह साईं कंहिं शइ जी कमी कान ॾिनी आहे। अगरि असां वञी करे ॾिसूं त हिक खां हिकु माण्हू पिया आहिनि बेशक ऐं गुरबत बि सभ खां वधीक असां वटि आहे। जेकर उन जो मतिलबु आहे त ज़कात सही नथी थिए, छो त जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त जंहिं सोसाइटीअ में ज़कात सही एक्टिव तरीक़े सां अदा थिए त उते गुरबत नज़र न ईंदी या घटिजी वेंदी। त उन जे करे थोरो ज़कात ॾे इहतमाम करणु खपे। इहो पंहिंजो ई फ़ाइदो आहे, माण्हू अलाह जी रज़ा बि हासिल थिए थी। ज़कात जो वर्ड जेको आहे अरबिक वर्ड आहे, इन जी मीनिंग आहे हिकिड़ो त पाकीज़गी, इन जी माना आहे उहो जेका डिक्शनरी मीनिंग आहे, लिटरल मीनिंग आहे पाकीज़ा, जो मतिलबु आहे त जॾहिं तव्हां 2.5% ॾियो था त तव्हांजो रिमेनिंग 97% माल जेको न पाक थी वञे थो, सही बुराई बीमारीअ खां पाक थी वञे थो। उन खां अलावा ज़कात जे वर्ड जी हिकिड़ी मीनिंग डिक्शनरी मीनिंग जेका आहे उहा वाधारे जी बि आहे। त उन ते आलिम सगोरा लिखनि था त इन जो मतिलबु इहो आहे त जेको माण्हू 2.5% ज़कात अदा करे थो त अलाह साईं उन जे माल में वाधारो करे थो। सही हालांकि ज़ाहिरी तौर ते नज़र ईअं थो अचे त मूं वटि 100 रुपयो हुयो, मां ज़कात ॾिनी, हाणे मूं वटि 97.5 बचा, पर हक़ीक़त में 97.5 जेके आहिनि उहे परचेसिंग पावर में बरकत में उहे 100 खां वधीक आहिनि। इहा सम्झ जी ॻाल्हि आहे ऐं बिलीव जी ॻाल्हि आहे। जेको माण्हू बिलीव कंदो त उन शइ फील थींदी। बेहतरीन ज़बरदस्त व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो महिमान रमज़ान इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ख़ुशि आमदी चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ्तार ट्रांसमिशन महिमान रमज़ान में। माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत घड़ियूं, ईअं खणी चवां त रमज़ान में त हुई रहमत जी छमाछम लॻी पई हूंदी आहे। रहमतूं रहमतूं हूंदियूं आहिनि, बरकतूं बरकतूं हूंदियूं आहिनि, बसि असांखे समेटणियूं आहिनि। हीउ महीनो असांखे रुॻो रहमत समेटणियूं आहिनि, बरकतूं समेटणियूं आहिनि। अलाह पाक जी तरफ़ां वरी 11 महीननि खां बाद में वरी असांखे हीउ महीनो मिलंदो आहे। त वधि खां वधि कोशिशि कयूं त अहिड़ो असां ज़िंदगी कयूं जे रमज़ान में कंदा आहियूं न, त नमाज़ बि शौक़ सां पढ़ंदा आहियूं, क़ुर पाक तिलावत बि कंदा आहियूं, त अहिड़ो कयूं त इहा असां 11 महीना वरी उनखे कंटिन्यू कयूं। त ईअं न बसि रमज़ान ख़तमु थी वियो वरी साॻी रुटीन अची वई। साईं रमज़ान जो एंड में बि ईअं हूंदो आहे न, त आख़िरी ॾियारा जेके हूंदा आहिनि उहे शॉपिंग में हलिया वेंदा आहिनि। त पोइ ॾिसंदा आहियूं त मस्जिद में रौनकूं घटिजी वेंदियूं आहिनि। मतिलबु पहिरियों ॾिसंदा पहिरियनि ॾियारनि में इलाही रश हूंदी आहे, सिफ़ूं फुल लॻी पई हूंदियूं आहिनि। वरी जीअं आख़िरी जेके ॾियारा वेंदा आहिनि पोइ आहिस्ते 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 उहे माण्हू बि घटिजंदा वेंदा आहिनि। न हिते मां जेके असांजा दुकानदार जेके भाइर आहिनि उन्हनि खे मां इहा रिक्वेस्ट करणु चाहींदमि त आख़िरी जेको अशरो हूंदो आहे न इलाही क़ीमती हूंदो आहे ऐं उहो ज़ाहिर आहे त मतिलबु जनम जी बाहि खां निजात जो आहे, ताक़ रातूं बि आहिनि। त मां इहो चवणु चाहियां थी त जेके तव्हां शुरूआती ॾींहंनि में जेके तव्हां दुकान सवेर बंदि करे था छॾियो पिया, त उन्हनि खे जेकॾहिं थोरो वधीक टाइम ॾेई करे खोलियो ऐं आख़िरी अशरे में जेकॾहिं बंदि कनि त मुंहिंजे ख़्याल में को हर्ज कोन्हे को। थी सघे थो जेकॾहिं चेंज करणु चाहियूं पंहिंजे तौर तरीक़े खे त इलाही कुझु चेंज थी सघे थो, पर पाकिस्तान आहे, कराची आहे, त कुझु बि नथो चई सघिजे। पर इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। अलाह पाक दुआ आहे अलाह साईं हिदायत ॾे, हिदायत ॾे, बसि इहा चई सघूं था। बिल्कुलु नात तरफ़ हलूं था, अदा शफ़ीक़ अहमद क़ादिरी साहिब जी तरफ़ हलंदासीं। नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे, अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे। खुशला इलाज सब जित, खुशला इलाज सब जित, अहिड़ो तबीब आहे, अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे, अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे। परवाह काई नाहे तोड़े जहान मुश्किल,
हिक रब करीब आव्यो हिक रब करीब आव्यो आका करीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे जंहिं ते रसूल राज़ी हुन ते अल्लाह राज़ी जंहिं ते रसूल राज़ी हुन ते अल्लाह राज़ी उन जो मक़ाम समझो उन जो मक़ाम समझो क़िस्मत अजीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे हरदम हुज़ूर ते ही नात ते नात लिखे हरदम हुज़ूर ते ही नात ते नात लिखे सुल्तान यार तुझो सुल्तान यार तुझो आला नसीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे खुशला इलाज सब जित खुशला इलाज सब जित अहिड़ो तबीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे अहिड़ो त कोई नाहे जहिड़ो हबीब आहे सुभान अल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीन शाइरी ऐं बहितरीन नात पेश कई आहे अदा शफ़ीक़ अहमद सुल्तानी साहब आख़िर में साईं तव्हां जी तरफ़ अचूं था आख़िर में तव्हांजे ज़कात जे हवाले सां आख़िरी ईअं खणी चऊं त तव्हांजी छा मैसेज हूंदो बिल्कुलु साईं मैसेज इहो ई आहे त ज़कात इंतिहाई जेको आहे न अहम फ़रीज़ो आहे ऐं जेको आहे न इन ॾे तवजो ॾियणु खपे असांजा जेके मुआशी इशूज़ आहिनि जेको हर माण्हू ॻाल्हि थो करे त यार असां मुआशी तौर ते पोइते आहियूं ग़रीब मुल्क आहियूं या असांखे फलाणा इशूज़ आहिनि त उन जी वजह इहा आहे त असां पंहिंजी सोसाइटीअ में ज़कात खे सही कैलकुलेट नथा कयूं ज़कात खे सही इम्प्लीमेंट नथा कयूं किथे कलेक्शन सही नथी थिए किथे कलेक्शन सही थी वञे त अॻिते उनखे डिसबर्स करणु या उन्हनि खे मुस्तहिक़ माण्हुनि ताईं पहुचाइण वारो जेको कमु आहे उहो सही नथो थिए पियो त उन जे करे इहो असां हिन पंहिंजे प्रोग्राम जे तवसुस सां जेके असहाबे इख़्तियार आहिनि उन्हनि खे बि ऐं आम माण्हुनि खे बि साहिब सरवत माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बि मैसेज ॾियणु चाहींदासीं त साईं ज़कात ॾे ख़ुसूसी तवजो कजे उन सां असांजा मुआशी मसाइल हल थींदा असांजी सोसाइटीअ में जेका हद दर्जा गुरबत नज़र अचे थी पई उहा बि दूरि थींदी ऐं ज़कात जो उसूल इहो ई आहे त माण्हू अल अक़रब फल अक़रब जो उसूल आहे त हर माण्हू पंहिंजे क़रीब तर माण्हूअ खे ज़कात ॾे परे वञण जी ज़रूरत न आहे जेको माण्हू मां हिते आहियां हिते जेके मुंहिंजे क़ुर्बो जवार में मुंहिंजा पंहिंजा अज़ीज़ क़रीब मिट आहिनि उन्हनि में जेके मुस्तहिक़ आहिनि उन्हनि खे मां पहिरीं प्रायोरिटी ते ज़कात जी रक़म ॾियां ऐं इहो बि जेको असां ॻाल्हि कई त भई मिसाल जे तौर ते गवर्नमेंट बैंकुनि में ज़कात जेको आहे न कलेक्ट करे थी पई इहो असां सभिनी खे आहे त जेके सेविंग अकाउंट्स आहिनि बैंक्स में उन्हनि ते फर्स्ट रमज़ान ते जेको आहे न गवर्नमेंट सॼी ज़कात कलेक्ट करे थी पई थी चुको आहे अच्छा इहो जेको आहे न अरबें रुपयनि जी ज़कात जेको आहे न गवर्नमेंट कलेक्ट करे थी तव्हांखे ख़बर आहे त पहिरें रमज़ान थर्सडे जो ॾींहुं हुयो वर्किंग डे हुयो बैंकूं खुलियल हुयूं लेकिन पब्लिक डीलिंग बंदि हुई छो बंदि हुई छो त उहे उन्हनि सॼनि अकाउंट्स खे ॾिसनि पिया त बाबा कंहिं अकाउंट में जेको डिपॉज़िट आहे पैसो आहे उहो सर्टेन लेवल ताईं आहे जेको निसाब ज़कात में अचे थो त उन तां ज़कात डिडक्ट कयूं ऐं उहो सॼो करे अरबें रुपया उहे पैसा गवर्नमेंट जे फंड में वञनि था पिया त गवर्नमेंट जो फ़रीज़ो आहे त उन्हनि पैसनि खे हू कारामद बनाए ऐं सोसाइटी जे उन्हनि तबक़नि जी भलाईअ में उनखे ख़र्च करे जेके वाक़िअतनि इन शइ जा मुस्तहिक़ आहिनि छा थो थिए गवर्नमेंट जेको आहे न इहे पैसा टाउन कमेटियुनि में मोकिले थी पई उते ज़कात कमेटियुनि जा चेयरमैन आहिनि उते सही तरीक़े सां थिए नथो पियो हालांकि गवर्नमेंट खे त को रिसोर्सिस जी कमी न आहे गवर्नमेंट वटि त अलाए छा आहे अगरि गवर्नमेंट जी इंटेंशन सही हुजे त उहो इन पैसे मां छा नथी करे सघे हिकिड़ी फतवा वठां थो मां बि
त जेकॾहिं मुंहिंजी त थी वई न ज़कात, मुंहिंजा त पैसा कटिजी न, विया। न, उहो अदा थी वञे थी पई, उन ते बाक़ाइदा फतवा आहे पर उलमा तव्हांखे जी ॾियणी आहे, वाजिब आहे। वाजिबु आहे, पर मां असांखे पुछणु चाहियां पियो अगरि जे बैंक मां गवर्नमेंट कटिजी वई आहे माना त मुंहिंजी ज़कात वरी दुबारा त माना मूंखे वरी लाहे ॾियणी न। इहो जेको आहे न, छा आहे त असां जेमहिल अकाउंट भरियूं था पिया, मुंहिंजो चूंकि इस्लामिक बैंकिंग सां ताल्लुक़ बि आहे, मां नेशनल बैंक में 10.5 साल सर्व बि कयो आहे, त उते ईअं हूंदो आहे त जेको अकाउंट ओपनिंग फॉर्म हूंदो आहे उन में हिकिड़ी क्लॉज विधल हूंदी आहे सही त भई अगरि सेविंग अकाउंट आहे त गवर्नमेंट तव्हांजी ज़कात डिडक्ट कंदी, ऐं तव्हां पंहिंजी जॾहिं उहो साइन था कयो, चाहे पढ़ो या न पढ़ो उनखे जेके टर्म्स एंड कंडीशंस आहिनि, पर तव्हां पंहिंजो कॉन्सेंट साइन था कयो त बाबा गवर्नमेंट जेको आहे न मुंहिंजे तरफ़ां मजाज़ अथॉरिटी आहे जेका मुंहिंजे बिहाफ ते ज़कात रिसीव करे ॾेई सघे थी पई। त उनजे करे तव्हां उन्हनि खे इख़्तियार ॾिनो, हुननि तव्हांजा पैसा कटिया ऐं कटे करे हुननि जॻह ते ॾिनी, तव्हांजी ज़कात अदा थी वई। पर इहो आहे त असां जेका ॻाल्हि था कयूं त भई जेके गवर्नमेंट अगरि वठे थी उनजो मैकेनिज़म सही करे, इहो मुंहिंजो मैसेज आहे त असां सही तरीक़े सां ज़कात कढूं बि ऐं सही उनखे ख़र्च बि कयूं। पर मां चवां थी त तव्हां ते वाजिब आहे, तव्हां ॾियो। न न बिल्कुलु, तव्हां मां ॾींदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह ॾींदा आहियूं। न न बिल्कुलु। अच्छा, मां छा कंदो आहियां त मां रमज़ान खां 5-6 महीना पहिरियां न आहिस्ता आहिस्ता करे मां स्टार्ट करे छॾंदो आहियां ज़कात कढणु। रबीउल अव्वल खां वठी करे मां आहिस्ता आहिस्ता करे रमज़ान ताईं कढंदो ईंदो आहियां ज़कात फित्र जेको बि आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। त असां सां गॾु जेको आहे स्पॉन्सर्स बि आहिनि। स्पॉन्सर्स ॿुधाइणु चाहींदसि, ऐं सभिनि खां पहिरियों मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि त इफ़्तारी जो ख़ासि एहतमाम जेको आहे ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स कयो आहे, ऐं लास्ट ईयर बि ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स जेको आहे इफ़्तारी जो एहतमाम कयो हुयो, हिन भेरा बि ख़ालिद एंड स्वीट्स जेको आहे इफ़्तारी जो एहतमाम कयो आहे। सो थैंक यू सो मच ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स। उन खां अलावा तलो कुकिंग ऑयल, बनास्पति ऐं घी जेको असांजी रेसिपीज़ हुन में ठहियूं आहिनि। असांजी 2 रेसिपीज़ हुन में तयारु थियूं, चिकन पुलाव ऐं दही बड़ा हुन में तयारु थिया आहिनि। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त 70 सालनि खां वठी माउनि जो एतबार आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति ते। त अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। हमदर्द, रूह अफ़ज़ा, ट्रस्ट ऑफ जनरेशन, घर जैसा टेस्ट हर दफ़ा, बिग पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट। टपाल मेज़बान जे हवाले सां मां इहो चवणु चाहींदसि त टपाल मेज़बान सिंध जी जेका नंबर 1 चांहि आहे। इफ़्तार थींदी आहे ऐं हर कंहिंजी घर मां जेको आहे न हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे त भई चांहि खपे, चांहि खपे। त टपाल मेज़बान वन ऑफ द बेस्टेस्ट टी वी हैव। ऐं मां चवां थी त टपाल मेज़बान वाकई सिंध जी नंबर 1 चांहि आहे। त तव्हां पीअंदा त तव्हांजा थक जेके बि आहिनि सभु ख़तमु थी वेंदा, तव्हां में हिकिड़ी एनर्जी, चुस्ती महसूसु थींदी आहे। ऐं इफ़्तार में त हर कोई टपाल मेज़बान ई पीअंदो आहे। मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार, फलो फूलो और खालिस जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा। शौकत खानम, मिलकर हम बेहतर मुस्तकबिल हासिल कर सकते हैं। लजीजा इंटरनेशनल, द टेस्ट ऑफ ट्रेडिशन, फर्स्ट स्टेप शूज, फुटवेयर फॉर एवरी स्टेप एंड स्टाइल, फर्टाइल हैप्पीनेस स्टार्ट्स इन योर किचन। फलक राइस, द टेस्ट ऑफ ट्रस्ट, हाशमी इस्पगोल, डेली लो, फिट रहो। ऐं हींअर वाकई उहे ॾींहं आहिनि जंहिंमें हाशमी इस्पगोल जी ज़रूरत महसूसु थींदी आहे। इफ़्तार खां पोइ न घणो करे माण्हू हाशमी इस्पगोल ज़रूरु वठंदा आहिनि। त जी बिल्कुुल। 2 अशियार उर्दू में हिकिड़ी नात आहे, मां पेश कयां थो। उन खां बाद में असांजी भेण जेकी आहे उन जी तरफ़ हलंदासीं। तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पाता, कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता। भर दो झोली मेरी या मोहम्मद, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। के आशिक़े मुस्तफा की आज़ा में अल्लाह अल्लाह कितना असर था, हाँ अल्लाह अल्लाह कितना असर था। अर्श वाले भी सुनते थे जिसको, क्या आज़ान थी आज़ाने बेलाली। भर
भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं न जाऊंगा खाली। तुम जमाने के मुख्तार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी। सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो। तुम गरीबों के गमख्वार हो या नबी, भर दो झोली मेरी ताजदार मदीना, भर दो झोली मेरी सरकार मदीना, लौट कर मैं न जाऊंगा खाली। के भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। हाँ, लौट कर मैं न जाऊंगा खाली। कुछ नवासों का सदका अता हो, दर पे आया बनकर सवारी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढी प्यारी कव्वाली ऐं बहितरीन अशार इन जा। सो महिमान रमज़ान जी इफ़्तारी जो एहतमाम हमेशह ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स कंदा आहिनि। सो ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स हिन भेरा बि असांजे इफ़्तार जो एहतमाम कयो आहे। सो थैंक यू सो मच ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स। ही जेको आहे मां डॉक्टर साहब खे ॾियणु चाहींदमि। थैंक यू, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, तव्हां लाइ थैंक यू। जी जी बिल्कुलु। इहे असां सां जेके असांजी भेण वेठी आहे उन्हनि जे लाइ बि ख़ालिद स्वीट्स जी इफ़्तार। बहुत शुक्रिया। ऐं असांजो भाउ वेठो आहे मोहम्मद शफ़ीक़, तव्हांजे लाइ महिरबानी। जी, त व्यूवर्स, उमेदु आहे त तव्हांखे असांजी ट्रांसमिशन पसंदि ईंदी हूंदी ऐं सुभाणे बि नए चहिरनि सां ऐं नयूं शयूं तव्हांजे ख़िदमत में पेश कंदासीं, नयनि टॉपिक सां गॾु ईंदासीं। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। कुझु मैसेज ॾियणु चाहींदो? बसि अगेन इहा ई शइ जेका बार बार रिपीट कयूं था पिया, रमज़ान जो महीनो आहे, बेशक बरकतुनि ऐं रहमतुनि जो महीनो आहे। इन जे घड़ियुनि जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ ज़रूरत आहे। असां ख़ासि तौर ते नौजवाननि खे मां अर्ज़ु करणु चाहींदुमि जी जी त हिन रमज़ान जे महीने में थोरो पंहिंजो सोशल मीडिया जो इस्तेमालु महदूद कनि, स्क्रीन टाइम खे थोरो महदूद कनि, अलाह ॾे रुजू कनि, मस्जिदनि में वक़्तु गुज़ारीनि, इबादत कनि। उहा शइ कमु अचण वारी आहे। मोबाइल, स्क्रीन, सभु शयूं त इहे पोइ बि आहिनि, माण्हू करे सघे थो पियो। इहा ई मैसेज आहे त हिन जे घड़ियुनि जो क़दुरु कयो। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। जी डॉक्टर साहब, तव्हां कोई मैसेज? थैंक यू। हीउ रमज़ान जो गुज़ारो महीनो आहे, जीअं साईं जन बि चयो आहे। तव्हांखे आउं ॿुधाईंदो रहां त क़ुर शरीफ़ जो जेको पहिरियों तर्जुमो थियो उहो सिंधी ॿोली में थियो। दुनिया में कंहिं बि दुनिया जी ॿी ॿोली में न थियो। अरबी जो जेको डायरेक्ट सौ सिधो तर्जुमो थियो सिंधी ॿोली में थियो। ऐं तव्हांखे यादि हूंदो जॾहिं शुरू में असां पंहिंजे ॻोठनि में या शहरनि में मस्जिद में वेंदा हुआसीं त जुमे जो ख़ुतबो बि सिंधी में हूंदो हो। पर हाणे उतां जेका असांजी मज़हबी तालीम आहे उहा बि ॿियनि ॿोलियुनि में हली वई आहे। स्कूल जी तालीम बि ॿियनि ॿोलियुनि में हली वई आहे। सोशल मीडिया ते बि जेको आहे मुख़्तलिफ़ ॿियूं ॿोलियूं आहिनि। व्हाट्सअप जा स्टेटस हुजनि, मैसेज हुजनि, हिकु असां पाण में बि कंदा आहियूं त असां ॿी का ॿोली यूज़ कंदा आहियूं। त मुंहिंजो इहो मैसेज हूंदो, हिकु नियापो हूंदो त ॾिसो जेका पंहिंजो मज़हब आहे उनखे पंहिंजी ॿोली में असां वधीक सम्झी सघूं था। रमज़ान में तव्हां तिलावत कयो था, उनजो तर्जुमो ज़रूरु पढ़ो। क़ुर शरीफ़ तव्हांखे सिंधी तर्जुमे सां तमामु घणा मौजूदु आहिनि, मिलंदा। ऐं पहिरीं ॿोली में तर्जुमो थियो, उन में पढ़ो। स्कूलनि में गवर्नमेंट इनखे यकीनी बनाए त तालीम सिंधी में हूंदी। ऐं असां पंहिंजे ॿारनि सां बजाए इन कॉम्प्लेक्स मां एहसास कमतरी मां निकिरूं त असां ॿियनि ॿोलियुनि में ॻाल्हाईंदासीं त असांजो स्टेटस जेको मयार ठहंदो उहो छॾियूं। असां पंहिंजे ॿोलियुनि में अचूं। इहा असांजी सुञाणप आहे। असांजी सिर्फ़ु असांजी न, असांजी कल्चर जी, असांजी तहज़ीब जी, असांजे समाज जी, असांजी क़ौम जी, हिन धरती जी इहा तहज़ीब आहे। ऐं हीअ तहज़ीब उहा आहे जिन दुनिया खे तहज़ीब हूंदी। तव्हांजी यूनान ॿियूं जेके तहज़ीब हितां ठहियूं त पंहिंजी ॿोली खे बचायो। वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं इंशाअल्लाह व्यूवर्स, तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो
जंहिं वटि इफ़्तार में कुझु खाइण लाइ न आहे त उन्हनि जो तमामु घणो तव्हांखे एहतियात करिणो आहे, ख़्यालु करिणो आहे। मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। जी बिल्कुलु, मां बि इजाज़त वठंदुमि। आख़िर में इनशाअल्लाह सुभाणे वरी सेम टाइम ते सेम चैनल गॾु हूंदासीं। आख़िरी सां 2 इशार ॿुधंदासीं असांजी भेण खां। तेसि ताईं अल्लाह निगहबान। मैं हूँ तेरा सवाली, मैं हूँ तेरा सवाली, मौला तेरा सवाली, आका तेरा सवाली। मैं हूँ तेरा सवाली, मैं हूँ तेरा सवाली। सरकार मदीने में बोला क्यों नहीं लेते, दामन में मुझे अपने छुपा क्यों नहीं लेते। मैं आऊं मदीने, मेरी औकात नहीं है। मैं आऊं मदीने, मेरी औकात नहीं है। अगर आप बुला ले तो बड़ी बात नहीं है। मैं हूँ तेरा सवाली, मैं हूँ तेरा सवाली, मौला तेरा सवाली, आका तेरा सवाली। मैं हूँ तेरा सवाली, मैं हूँ तेरा सवाली। और बरसों हुए तैबा में बुलाया नहीं अब तक, बरसों हुए तैबा में बुलाया नहीं अब तक। अब तक तो किया सब्र मगर सब्र भी कब तक, अब तक तो किया सब्र